बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सौराब सूमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, धरती टीवीअ जे हिन मॉर्निंग शो में जीअं तव्हांखे ख़बर आहे असां वटि मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे, कचहरी थींदी आहे ऐं अव्हां बि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ॼाण बि हासिलु कंदा आहियो ऐं उनखां अलावा तव्हां उन्हनि जी शख़्सियत जे बारे में ॼाणे सघंदा आहियो। अॼु बि असां वटि तमामु बहितरीनु महिमान आयल आहिनि। सभ खां पहिरियां रसूल बख़्श डायरी साहब, कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे, तमामु सीनियर आर्टिस्ट, स्टेज, रेडियो, टीवी ऐं फिल्म में बि मुंहिंजे ख़्याल में तव्हां कमु कयो आहे, न कयो आहे, न कयो त स्टेज, रेडियो ऐं टीवी जा सीनियर आर्टिस्ट आहिनि असांजा ऐं तमामु बहितरीनु सदाई खिलंदड़ मुस्कुराईंदड़ चहिरो, तमामु बहितरीनु हिननि जा कैरेक्टर रहिया आहिनि। PTV जे दौर खां वठी हिननि कमु कयो आहे ऐं अञा ताईं कंदा पिया अचनि। ऐं उनखां अलावा असां वटि तमामु बहितरीनु सिंगर मौजूदु आहे कदीर जान। कदीर जान साईं तव्हांखे भलीकार सुबुह साण धरती में। कदीर जान जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदो आहे नाज़रीन त असांजो अलाह जना नसीब करे पुराणो दोस्त ऐं सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जॾहिं खां शुरू थियो चैनल पहिरियों, त हुन में पहिरियों जेको मर्द न्यूज़ कास्टर अज़ीज़ जान असांजो प्यारो दोस्त, उन्हनि जा नंढा भाउ आहिनि कदीर जान साईं, त ॾाढा सुठा न्यूज़ कास्टर न्यूज़ एंकर हुया ऐं उन्हनि केतिरा ई शागिर्दियाणियूं पैदा कया। कदीर जान वरी सिंगिंग जी फील्ड में आहे ऐं ॾाढो सुठो सिंगर आहे, जिन्हनि खां कलाम ई ॿुधंदासीं। रसूल बख़्श डायरी साहिबु असां वटि मौजूदु आहे, त ॾाढो सुठो एक्टर। साईं फिल्म में छो न कयो कमु भला, या चांस न मिलियो? न कंहिं घुराई कोन, या तव्हां जॾहिं खां कमु शुरू कयो त फिल्मूं ठाहिणु बंदि थी वियूं? न सिंधी फिल्मूं त ख़ैर जॾहिं आउं 1983 में आयो हुउसि कराची, उन महिल त ठहनि पियूं, उन महिल ठहियूं पे, पर घटि ठहियूं थिए ऐं उहे माण्हू ठाहिनि पिया जंहिंखे ॿोलीअ जी ख़बर कान हुई। त इन करे तव्हांखे सुञाणींदा बि न हूंदा उहे? ज़ाहिर आहे कोन सुञाणंदा, पर मूं कोशिशि कई उते वञण जी बि, पर पोइ ॾिठुमि त मज़ो न आहे। PTV त साईं माशाल्लाह हिकिड़ो ई चैनल हुयो। जंहिं दौर में आउं वियुसि त मूंखे एतिरा ड्रामा कोन मिलिया, PTV ते ड्रामा कोन मिलिया। हा, शुरू में मूंखे तमामु घटि ड्रामा मिलिया। पोइ आहिस्ते आहिस्ते महिनत कंदा रहियासीं, पोइ थोरो थोरो कमु मिलंदो रहियो। न, तव्हां माशाल्लाह महिनत कई वॾी, अञा ताईं सुपर डुपर हिट आयो ऐं एवर ग्रीन आयो, एॾा माशाल्लाह मशहूरु आयो जो असां शो शुरू कयो आहे, लाइव कॉल अचणु शुरू थी वियूं। सर इहा महिरबानी आहे, महिरबानी तव्हांजी ख़ासि तौर ते महिरबानी। हा न साईं, एॾियूं लाइन माना फ़ोनियूं अचनि थियूं जो असांखे पोयां OB में खैर मोहम्मद खेड़ो साहब ॿुधाए थो यार रसूल बख़्श डायरी माशाल्लाह वॾी व्यूअरशिप आहे, जो अञा तव्हां इंट्रो ॾिनो आहे ऐं ॿुधायो त रसूल बख़्श डायरी असां वटां त कॉल्स अचणु शुरू थी वियूं आहिनि ऐं लाइन ड्रॉप बि थी वई हिकिड़ी, एॾियूं कॉल थियूं अचनि। सही, बसि उहो चवंदा आहिनि दादा मट भञी छॾी। हा, मट भञी छॾी, अॼु असां मट भञी छॾिया, एॾा मशहूरु थी वियासीं। अच्छा, कदीर जान साहब माशाल्लाह केतिरे अरसे खां तव्हां ॻाईंदा पिया अचो? दौर खां वठी मुंहिंजो शौक़ु रहियो आहे। शुरू खां सिंगिंग स्कूल में ई जेको टीचर असांखे ॿुधंदा हुआ शौक़ु सां, पर हुन वटि सिखिया कोन हुई, को मतिलबु ॼाण कोन हुई। पोइ जीअं सम्झ आई पोइ वरी सिखिया वरिती। जी हा, बिल्कुलु सिखिया वरितीसीं। फ़कीर इनायत बुरड़ोस बि वेठो आहे, तमामु बहितरीनु असांजो कीबोर्डिस्ट। जी बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु कलाम ॿुधूं था लाइव कॉल ते असां सां केरु आहे? जी अस्सलाम वालेकुम। आगा रियाज़ अहमद पठान थो ॻाल्हायां, घोटकी मां साईं। घोटकी मां केरु साईं? आगा रियाज़ अहमद पठान। आगा रियाज़ अहमद पठान। जी 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 साईं, प्रोग्राम ॾिसो पिया असांजो सुबुह साण धरती? साईं प्रोग्राम ॾिसूं पिया, डायरी साहब बि आया आहिनि, वेठा आहिनि ऐं पंहिंजो साईं रसूल बख़्श डायरी साहब आयल आहिनि असां वटि। साईं इहो सुवालु पुछंदासीं साईं खां। जी जी। त सिंधी फिल्मां जेके आहिनि उहे काफ़ी टाइम पहिरियों ई कोन हलियूं, हाणे बि नथियूं हलनि। ड्रामा हलनि था, इहे कुझु माना सिंधी ड्रामा हलनि था, इहे माण्हुनि जो ज़हन ख़राबु करनि था, माना क़बाइली ऐं हिकिड़ो सुठी सोच वारो, सुठी तरक़ी वारो हिकिड़ो जेकॾहिं ड्रामा हुजनि त माण्हुनि जो ज़हन जेको आहे उहो थींदो आहे। जहिड़े वारा पोइ माण्हू ॾिसी करे ओड़े नमूने जहिड़ा करनि था सिंधी हलनि था ड्रामा जेके। अच्छा, ड्रामा ॾिसी माना इहो असरु वठनि था उन्हनि मां माण्हू? हा, असरु वठनि था, माना हिकिड़ो माना ग़लति तासुर पए थो माण्हुनि ते, पोइ उहो ई वरी नंढा ॿार सम्झो नथा वरी करे ॾी। ठीकु आहे साईं, महिरबानी साईं, तव्हांजो सुवालु असां रसूल बख़्श डायरी साहिब वेठा आहिनि गुलाब साहब। जी साईं, जी वॾी महिरबानी साईं, घोटकी खां मां कॉल कई। असां साईं असांजा नाज़रीन बि ॾिसो माना हाणे सम्झी विया आहिनि ड्रामनि खे, अहिड़ा ड्रामा पेश कयो इहे ई सम्झी विया आहिनि जंहिंजो असां त सॼी ज़िंदगी कुझु कोन सम्झो। माना हू चवनि था त मुआशिरत जो सुठो असरु पए, जीअं PTV जा ड्रामा हूंदा कंहिं दौर में। सर अॻु में तव्हां ॻाल्हि अॻिते कंटिन्यू कजो, पर अॻु में दौरु जेको हूंदो न उन में महिनत तमामु घणी थींदी ऐं जेके असांजा राइटर हूंदा हुआ उहे अदीब हूंदा हुआ, वॾा लेखक हूंदा हुआ जंहिंखे ॼाण हूंदी, अदब जे बारे में ॼाण हूंदी।
हींअर मूं जहिड़ा माण्हू अची विया आहिनि जंहिंखे का अदब जे बारे में ख़बर ई कान्हे का, जेके राइटरनि ख़ासि करे राइटर ख़ासि या तौर ते डायरेक्टर बि डायरेक्टर बि ईअं मतिलबु आउं चवां थो फुक़दान आहे वॾो असांजो हिन मीडिया में हाणे त भई पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, बिल्कुलु आहिनि, पर जेको हिकिड़ो शौक़ु या जेको इश्क़ु हुयो अॻु में उहो हाणे कोन्हे। हाणे जीअं चइबो आहे न अंग्रेजी में फिलिंग द ब्लैंक्स, बाबा खाल भरियो, खाल भरणा ईअं खाल भरजनि पिया। हा अॻे त असां ॾिसंदा हुआसीं साईं PTV में राइटर पाण वेहंदो हो अची रिकॉर्डिंग जे दौरान ऐं ॿोलीअ ते नो कम्प्रोमाइज़, लफ़्ज़ बि हेॾे होॾे न थिए, छो जो हुनखे ख़बर हूंदी त तव्हां जेको अदाकार चवंदा यार हाणे हे लफ़्ज़ नथो चई सघां मां हे ऐं नथो उचारे नथो सघां, इहो चेंज करे हींअर चवंदा न, हू चवंदो न साईं जेको लिखियलु आहे हिन उहो सां वॾो फ़र्क़ु पए थो। तव्हां जेकॾहिं इहो लफ़्ज़ हिन करे हीअं चवंदव त हिन जी माना वरी हीअ थी निकिरे, बिल्कुलु त बिल्कुलु। नालो त मुंहिंजो वेंदो न एंड स्क्रोल में, त तहरीर कंहिंजी आहे। अच्छा कलेक्टिव जेका हूंदी न उहा हिकिड़ी कोशिशि हूंदी, उहा हिकिड़ी महिनत हूंदी। मिसाल को तव्हां एज़ ए डायरेक्टर कमु था कयो त तव्हांजी इन्वॉल्वमेंट, एज़ एन एक्टर मुंहिंजी इन्वॉल्वमेंट, वरी राइटर आहियो त उनजी इन्वॉल्वमेंट, वरी जेकी लाइट मैन आहिनि, कैमरामैन आहिनि, बूम ऑपरेटर, मतिलबु टोटल हिकिड़ी कलेक्टिव कोशिशि हूंदी, महिनत हूंदी, जंहिंजे करे हिकिड़ी स्क्रीन ते सुठी शइ ईंदी। त भई हाणे रोल मॉडल हूंदा, तव्हांखे माण्हू ॾिसंदा, तव्हांजो जेको रोल तव्हां कयो पिया, हिकिड़ो सुठे इंसान जो रोल कयो था, त तव्हांखे ॾिसी माण्हू सिखनि था, मतिलबु आउं सिखां थो हिकिड़ो त भई सोराब सुमरो साहिबु कीअं हले थो, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ कीअं आहे, आउं कोशिशि कयां त ईअं हलां, आउं ॻाल्हायां, सुठे कैरेक्टर जो मालिक आहे, त मूंखे बि ईअं ई करणु खपे जीअं साईं सवेरे ॻाल्हि कई। रोल मॉडल बणाईंदा अदाकारनि खे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहो उन्हनि जो एक्शन बि कंदा हुआ, जीअं मोहम्मद सिद्दीकी साहिब जो एक्शन हूंदो हुओ ज़बरदस्त, शफ़ी मोहम्मद शाह जो, त माण्हू वरी उन्हनि स्टाइल में ॻाल्हाईंदा, उन्हनि जी ड्रेसिंग कंदा हुआ, उन्हनि जो हेयर स्टाइल रखंदा हुआ। बिल्कुलु, या मोहम्मद अली साहिबु इवन आहे त उनजो स्टाइल जीअं या भुट्टो हूंदो असांजो, अलाह साईं जन्नत नसीब, उहो सेम बिल्कुलु उन जहिड़ो हूंदो, उन्हनि खे ई कॉपी कंदो हुओ। बिल्कुलु ईअं खोड़ असांजो दोस्त ॾिसो माना सुठो हिकिड़ो असरु पवंदो माण्हुनि ते। बिल्कुलु। ऐं हाणे वारे ड्रामनि में जेके अदाकार आहिनि उहे माना वार ई नथा ठाराइनि, वार कीअं ठाराईंदा, टाइम ई कोन थो मिले, टाइम कोन्हे अलाए पैसा थर में हिकिड़ी सीरियल थिए मिसाल हिकिड़ो, हाणे उते हजाम जेको नाई जेको आहे उहो हाणे हुनखे ॾिसी ई चवंदो हाणे हिन जा वार किथां ठाहियां, मतिलबु का जॻह त आहे कान, इन जे करे वारनि ठाहिण जो मसलो आहे। बाक़ी तव्हां बि बाक़ाइदे पूरी उमिरि ॾिनी आहे, माना 83 खां जेकॾहिं ॾिसिजे, 83 खां PTV खां शुरू कजे, माना शोबिज़ जी तव्हांजो कैरियर शुरू थियो, तक़रीबन 40 साल त थी विया तव्हां सही, अल्हम्दुलिल्लाह माशा, ऐं उमिरि तव्हांजी लॻे थी 45 साल। सर इहो बि अलाह जो करम, इहा अलाह साईं जी ख़ासि महिरबानी, असां ग़रीब माण्हुनि गुनाहगार माण्हुनि ते हिकिड़ी ख़ासि ऐं महिरबानी। ॾिसो मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा आहे जो अॼु रसूल बख़्तियारी साहिबु मुंहिंजा गॾु वेठो आहे मॉर्निंग शो में, ऐं मां साईं नंढड़ो हुयुमि, सखर में तव्हां आया हुयो, ड्रामो रूप हज़ार जी टीम आई, बिल्कुलु, जंहिंमें अकरम शेख साहिबु, अहमद मेमण, तव्हां यहिया भुट्टो साहिबु करायो प्रोग्राम, बिल्कुलु, निशाद सिनेमा सखर, सईद बाग़े सईद बाग़ो बेनिफिट शो, बिल्कुलु बिल्कुलु, ऐं हुन में रेडियो जा आर्टिस्ट बि हुआ सभु, तव्हां स्पेशली कराची खां आया हुयो, बिल्कुलु, ऐं असांखे गेट खां अंदरि न पिया छॾनि माण्हू, उहो दौरु हुयो, हाणे असांखे नथा छॾनि, तव्हांजे शो में असांखे नथा छॾनि, बाबा हलो ॿाहिरि ॿाहिरि, असां ॾिठोसीं रसूल डायरी रूप हज़ारो जेको आयो, वरी अकरम शेख जेको सुज़ुकीअ ते बीठो हूंदो आहे, काॾी वरी रसूलाबाद करे पियो, ऐं तव्हांखे असां ॾिठोसीं अच्छा काटन जा कपिड़ा तव्हांखे पिया हुआ, तव्हां ईअं जॾहिं गुज़रियो, मां चयो हल यार ॾिस इहे त स्टार अॼु मुंहिंजे साम्हूं वेठा हुआ, असां अॼु बि उहे ई साॻिया आहियूं, उहे ई आयो आहे, उहे ई साॻिया, मतिलबु तबियतनि बि उहे ई, हा, ऐं मतिलबु कंहिं लिहाज़ सां चेंज न आहे, ॾिसण में बि उहो ई आयो, हा बिल्कुलु, हालांकि अकरम शेख साहिबु घणो फैलिजी वियो आहे, उहो वरी थोरो वधीक खाई वियो न, शुरूअ खां एतिरो हेल्दी हुयो, हाणे वधीक में एतिरो मतिलबु हुनजी बॉडी अहिड़ी आहे, हा हुनखे मानी लॻी वई, मानी लॻी, असांखे मानी न लॻी, आईनो ड्रामो में बि हुयो, उन में थोरो सन्हड़ो आहे, आईनो में सन्हड़ो हुयो, हिकिड़ी ॿी सीरियल हुई गामू सचार अञा कीअं आहिनि, उन में बिल्कुलु सन्हड़ो हुयो, ऐं तव्हांखे शुरूअ खां ईअं ॾिसंदा, ऐं ईअं बिल्कुलु, वाह वाह माशाल्लाह साईं, सुठी ॻाल्हि आहे, ईअं मेंटेन रखणु खपे पाण खे, आर्टिस्ट खे ख़ासि करे। साईं कदीर जान साहिबु कहिड़ो कलाम असांखे ॿुधाईंदो? हाँ जी साईं, काफ़ी है, लियाकत अली जी शायरी है, तमामु बहितरीनु काफ़ी है, बिस्मिल्लाह साईं, काफ़ी सां शुरूआत कयो। टुटो दिल जो शीशो, ओ
बनाए न सघबो भगो डार वण जो लगाए न सघबो टूटो दिल जो शीशो बनाए न सघबो भगो डार वण जो लगाए न सघबो इहो उस्ताद मशहूर आहे कॾहिं खां वयो वक़्तु वापस वराए न सघबो कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं समुंड लोको कॾहिं समुंड लोको सुको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं समुंड लोको कॾहिं समुंड लोको सुको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे ओ तू आखे तवा खां मथा हूँ मञा कीअं ऐं तू आखे तवा खां मथा हूँ मञा कीअं तू आखे तवा खां मथा हूँ मञा कीअं दुआ सां ज़ख़म को दुआ सां ज़ख़म को छुटो यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं समुंड लोको कॾहिं समुंड लोको सुको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे ओ कड़ो भी चखियोसी मिठो भी चखियोसी ओ कड़ो भी चखियोसी मिठो भी चखियोसी कड़ो भी चखियोसी मिठो भी चखियोसी कड़ो यादि आहे कड़ो यादि आहे मिठो यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं समुंड लोको कॾहिं समुंड लोको सुको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे सुतस खोड़ पेरा बुखियो हां लियाकत सुतस खोड़ फेरा बुखियो हां लियाकत सुतस खोड़ फेरा बुखियो हां लियाकत चवां कीअं कॾहिं रब चवां कीअं कॾहिं रब फुटो यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे कॾहिं समुंड लोको कॾहिं समुंड लोको सुको यादि नाहे कॾहिं इश्क कंहिंखां लिको
कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि नाहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। माशाल्लाह, ॾाढी सुठी शाइरी ऐं ॾाढी सुठी कंपोज़िशन तव्हां जेका इहा महिरबानी। कॾहिं इश्क कंहिंखां लिको यादि न आहे। ऐं इश्क उहो बि साईं नथो लिखी सघे। साईं इश्क ऐं मुश्क नथो लिखी सघे। नथो लिखी सघे। इश्क तव्हां इश्क कयो कॾहिं? साईं असां हिकिड़ो हुजे त ॻाल्हि कयूं न, इलाही कयासीं, लिस्ट भरी पई। लिस्ट भरी पई आहे, माना जेकी कटींदा वेंदो न त वधंदी वेंदी। हा एॾा इश्क कयासीं। प्यार मोहबत करणु खपे। इश्क सर प्यार त करणु खपे न, प्यार त आहे ई प्यार प्यार। करण वारा माण्हू सीनियर एक्टर वेठल आहिनि रसूल बख्श डायरी साहब। जेकॾहिं अव्हां बि इन्हनि सां ॻाल्हाइणु चाहियो था, कुझु सुवाल पुछणु चाहियो था, का सलाह मशवरो ॾियणु चाहियो था या वठणु चाहियो था, त लाइव कॉल जे ज़रिए असांजे हिन शो में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर ईंदो हूंदो, तव्हां हुन नंबर जे ज़रिए असांजे सुबुह साण धरती मॉर्निंग शो में शामिलु थी सघो था। कदीर जान असां वटि आयल आहे, तमामु बहितरीनु सिंगर आहे नई टही जो, ऐं हुननि खां बि का फरमाइश करे सघो था। को गीत असांखे ॿुधाईंदा, ॾाढा सुठा। ब्रेक में वञण खां पहिरियां हिननि गीत ॿुधायो, लियाकत फहीम साहब जी शाइरी आहे, जी बेशक। कॾहिं इश्क कंहिंखां लिको लिको यादि यादि न न आहे। आहे। वाह, ॾाढी सुठी शाइरी आहे। तव्हांजी सिलेक्शन बि ॾाढी सुठी आहे। ईअं ई सुठी सुठी शाइरी ॻाईंदा रहंदा। बिल्कुलु, अलाह साईं असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं कामयाबी सुठी ॾींदो शइ तव्हांखे। बिल्कुलु पेश कयूं। छो अॼुकल्ह वरी जेको ॿुधण आहे वारनि न, खे इन्हनि शयुनि जी ॾाढी घटिताई थी वई हा, आहे। बिल्कुलु। सुठी शाइरी, मयारी बसि शाइरी। माहौल अहिड़ो थी वियो आहे, ॿुधण वारा बि कुझु अहिड़ा साईं माण्हुनि खे तव्हां सुठी शइ ॿुधाईंदो त हू ॿुधंदा न सुठी। हा सर ॻाल्हि आहे, पर असां कुझु पेश कंदासीं त उहो ई ॿुधंदा। हा बिल्कुलु। हा, जेको असां पेश कंदासीं त उहो ई ॿुधंदा। तव्हांजो त वरी माशाल्लाह घराणे अदबी घराणे सां ताल्लुक़, बिल्कुलु, जीअं मरहूम बिल्कुलु। अज़ीज़ जान असांजो, जी हा, बिल्कुलु, उहो बि सिंधी अदब जो वॾो नालो हुयो ऐं बसि ॾाढो असां सुठो बि हुननि जो रुझान हुयो हुन तरफ़। हा, मुंहिंजो ॿियो बि भाउ आहे राजा बलोच, उहो बि माना इन सहाफ़त सां वाबस्ता आहे। अच्छा अच्छा। हा, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां वरी सहाफ़त खां सिंगिंग में अची वियो। हा बसि हर कंहिं हालांकि पंहिंजो सभु हिकिड़ो। तव्हांजा ॿाहिरि जेके आहिनि तक़रीबन उहे सहाफ़त। हा बिल्कुलु। तव्हांजो वरी राग तरफ़ नंढे हूंदे खां लाड़ो। नंढे हूंदे खां स्कूल जे दौर खां पोइ तव्हांखे उस्ताद ॿुधाइनि त केरु आहे तव्हांजो हिन राग में? उस्ताद मुंहिंजो साजन फ़कीर उमराणी। अच्छा। हा, ऐं शुरूआती सिख्या में उन्हनि खां ई बेसिकली वरिती आहे। तव्हांजो शहर कहिड़ो? सांगड़। सांगड़। जी हा। सांगड़ जो ई आहे उस्ताद तव्हांजो? न, उस्ताद असांजो जेको आहे जकमाबाद जो आहे, अच्छा। पर हिते कराची में असांजो गॾु माना हिते अची उस्ताद सिख्या अञा वठो पिया सिख्या? हा न, हींअर उस्ताद पाण वापसि विया हलिया आहिनि, अच्छा। पर हींअर पंहिंजो हिते अकेडमी आहे, क्लब आहे शाह लतीफ़ टाउन में। अच्छा। चौकुंडी आसार क़दीमा। हा हा। उते असांजी पंहिंजी अकेडमी आहे, क्लब आहे। पोइ उते असां जेको आहे उते तव्हां पंहिंजो रियाज़ बि कंदा आहियो, ॿिया कुझु शागिर्द बि? हा बिल्कुलु, शागिर्द बि आहिनि ऐं असांजो ग्रुप आहे। अच्छा। पंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे। ॾाढो सुठो, इहो भलो था कयो जो पाण बि सिखो पिया अञा ऐं ॿियनि खे बि सेखारियो था जेको तव्हां उस्तादनि खां सिखियो। बसि जेको असांखे मिलियो आहे, असां जहिड़ो हाल आहे असां पेश कंदा आहियूं। बिल्कुलु। साईं रसूल बख्श डायरी साहब, तव्हांजो उस्ताद केरु एक्टिंग में? साईं इन ॻाल्हि खे छॾियो, जंहिं तव्हांखे माना सेखारियो त एक्टिंग हीअं कबी आहे। मूंखे मतिलबु हाणे इन कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां। असल में छा आहे, हुननि जी बि वॾी लिस्ट आहे छा हिकिड़ी? न लिस्ट त ख़ैर लिस्ट बि कोन चई सघिजे थी। उस्ताद मुंहिंजो हूंदो हिकिड़ो, जॾहिं स्टेज ते मूं कमु कयो, ऐं स्टेज ते मूं कमु कयो तक़रीबन 78 में। पहिरियों स्टेज ड्रामो कॉलेज में कयो, ऐं उन में मुंहिंजो उस्ताद हूंदो सैफुल्ला कुरैशी, जंहिं स्टेज ते मूंखे आंदो। पोइ वरी एस भट्टी साहब, एस भट्टी साहब जा शहदादपुर में। साईं सांगड़ जी ॻाल्हि कई त असांजो हिकिड़ो वेझा ॻोठ जा आहिनि। शहदादपुर ई सांगड़ हा, वेझो ई। ज़िलो असांजो हिकिड़ो थो लॻे। जी जी। त एस भट्टी साहब सां असां तमामु घणो कमु कयो स्टेज ते, पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में। ऐं उस्ताद मुंहिंजो स्टेज जो सैफुल्ला कुरैशी। उहो तव्हां कॉलेज में पढ़ाईंदो हुयो? न, स्टूडेंट हूंदा हुआसीं, गॾु पढ़ंदा हुआसीं। पोइ हू स्टेज ते कमु कंदो, आउं वरी कॉलेज वेंदो हुउसि, त पोइ वरी हिकिड़ी दोस्ती थी वई, त पोइ लतीफ़ डे जे हवाले सां प्रोग्राम थियो। उन में म्यूज़िक जो प्रोग्राम बि हुयो ऐं स्टेज ड्रामा बि हुया। त पोइ उन में हिकिड़ो ड्रामो असांजो बि हुयो। फस्ट स्टेज ते माना तव्हांजो उस्ताद हुओ? जी। पोइ त वरी पीटीवी ते त प्रोड्यूसर हुया? प्रोड्यूसर असांजा। पोइ मूं समय साहब जा जेको कमु कयो उहो तमामु घणो कयो। मोहन बख्श समय जो, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। तमामु सुठो इंसानु, सुठो अदीब, सुठो प्रोड्यूसर। बिल्कुलु। ॿोलीअ ते बि हुननि खे महारत, वॾी महारत हूंदी। फैज़ बुगियो साहब मरहम, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। कमाल। उहो त ॿारहाड़ीअ ड्रामा जो शहनशाह। साईं उन माण्हूअ जो त वॾो क्रेडिट आहे न असांजे सिंधी ड्रामे में, नाटक रंग में वॾो क्रेडिट आहे। समय साहब जो पंहिंजी जाइ ते तमामु वॾो आहे। समय जो साहब वरी शहर जा ड्रामा, हा, क्लास कंदो, क्लास जे ड्रामा हूंदा। ऐं वरी फेसबुक जो के तक़रीबन माना ॻोठण वारा ड्रामा जेके हूंदा उबूर हासिल हूंदो हुनखे। हाणे ॾिसो न, तव्हां जेको मोलू वारो कीअं, हा, ॾिसो न केॾो केॾो वॾो नालो हूंदो। या ईअं खोड़ ड्रामा हूंदा जेके फैज़ साहब जा हूंदा, त तमामु सुठा ड्रामा। ऐं ईअं सम्झो त जीअं मिसाल हिकिड़ो मूं जहिड़ो माण्हू वियो हुते, साईं स्टोरी लिखी आयो आहे, भला ॾिसो थोरो पढ़ो। हालांकि उन दौर में तमामु वॾा सुठा अदीब हूंदा। पोइ उन जो चइजे न नोक पलक सिधी करणु,
पोइ हू वेही हुनखे ॿुधाईंदो त बाबा हिनखे हीअं कर हिनखे हीअं कर, ऐं हुनजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो, हुनजो वॾो माना इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे हुन माण्हू जे लाइ, त हू चवंदो त स्क्रिप्ट ईंदो त आउं ॾिसंदो हुउसि त वज़न मूंखे हथ में वज़न अची वेंदो त भई हीअ 50 मिंटनि जो या 45 मिंटनि जो। वाह वाह, इहो इहो तजुर्बो हुनजो हुननि जो ऐं तजुर्बो। ट्रेनिंग थियल हुई ट्रेनिंग, हुननि जी, इहा इहा तॾहिं पोइ सुठा ड्रामा उहे पंहिंजा नक्श छॾे विया आहिनि न अञा बिल्कुलु ताईं। सही, बिल्कुलु। जो अञा ताईं असांखे यादि आहिनि उहे, ऐं वरी जॾहिं हाणे वारा नौजवान बि उहे ड्रामा ॾिसनि था न, चवंदा यार हे बि ड्रामा हूंदा, ॾिसो। साईं असांखे अॼु ताईं जेको बि सुञातो वञे थो उहो PTV जे दौर जे हिसाब सां सुञातो वञे, नाटक रंग जे दौर सां। हालांकि मूं उर्दू सीरियल बि काफ़ी कया, जीअं रूप हज़ार जी तव्हां शुरू में ॻाल्हि कई, त उन हवाले सां बि सुञातो वञे थो, पर नाटक रंग जे हवाले सां वधीक सुञातो वञे। हालांकि उन खां पोइ जॾहिं खां ही प्राइवेट चैनल्स आया, हुन ते बि तव्हां तमामु घणो कमु कयो, तक़रीबन हर चैनल ते कमु, बिल्कुलु बिल्कुलु, ऐं मुख़्तलिफ़ किरदार कया हुन में, पर किरदार यादि उहे ई आहिनि माण्हू, उहे ई यादि आहिनि, उहे ई यादि आहिनि। थोरे हिन में बि तव्हां यादि हुजो या सलाहदीन तुनियो साहब हुजे, सही सलाह साहब त वर्सटाइल तॾहिं बि ॾिसो उन्हनि खे उन्हनि किरदारनि सां यादि कयो, बिल्कुलु बिल्कुलु। छोजो हुन में महिनत थियल हूंदी घणी, स्क्रिप्ट ते, ॿोली ते, कैरेक्टर ते। रिहर्सलूं थींदियूं न, हा, रिहर्सल बाक़ाइदे रिहर्सलूं 3-3 ॾींहं रिहर्सल थिए था। हाणे जेके लफ़्ज़ तव्हांखे मतिलबु उचार तव्हांखे यादि न रहे, सम्झ में न अचे, त कीअं कबो? असांखे इहो ई सम्झायो वेंदो बाबा पहिरीं त इहो जुमिले जी माना तोखे अचणु खपे, त बाबा हिन जुमिले जी माना छा आहे, अदायगी मां कयां थो, अदायगी कयां थो। हाणे माना जी मूंखे ख़बर ई न आहे त पोइ आउं उनजो मफ़हूम या उनजो एक्सप्रेशन आउं कीअं ॾेई थो सघां। एतिरे क़दुरु जो फुटवर्क बि सम्झाईंदा हुया, फुटवर्क जो कमाल हूंदो, तव्हांखे हिन तरफ़ खां अचिणो आहे, हीअ कैमरा तव्हांखे कवर कंदी, हिन खां हेॾे हेॾे नाहे वञणो, उन ते बि रिहर्सल थींदी, उनजी बि उन सीन जी पूरी रिहर्सल थींदी। हिकिड़ो दफ़ो छा 2-3 दफ़ा, जेसि ताईं मतिलबु हिकिड़ी कंफर्म शइ थी वेंदी, शॉर्ट डिवीजन थी वेंदी, ऐं आर्टिस्ट खे बि उहा मूवमेंट यादि थी वेंदी, तेसि ताईं प्रोड्यूसर न छॾींदो त बाबा न, थोरो बि इंच हेॾां होॾां थी वियो त वरी बाबा रीटेक आहे, वरी कर। इहो हिकिड़ो कमाल हूंदो आहे, महिनत थींदी बाक़ाइदे। तव्हां छा था सम्झो साईं, राग में अॼुकल्ह महिनत थिए पई, न पई थिए? साईं बिल्कुलु न, बिल्कुलु न आहे, बिल्कुलु कंप्यूटर जे अचण खां पोइ। छो त अॼुकल्ह हर गली में घिटीअ में स्टूडियो ठही विया आहिनि, हा, कंप्यूटर ते ॾिसो त इहे पंहिंजा ट्रैक ठाहे करे, छोकिरा केतिरा ई जेके सिखनि बि कोन था, ईअं शुरू थी था। ईअं ई बसि ट्रैक ते बसि चवंदा त असां लेह में आहियूं त माना फनकार थी आहियूं, हा, पर असल में हीउ वॾो हुनर आहे, बिल्कुलु। हिन में स्ट्रगल आहे वॾी, वॾा जेके फनकार केतिरो बि माण्हू सिखे, सॼी उमिरि सिखंदो ई रहंदो, बिल्कुलु सिखंदो रहंदो, हीउ समुंड आहे, हा, हीउ खुटणो न आहे। कोई बि जेतिरो वॾो खान साहब हुजे उहो चवे त मां राग पूरो साईं बिल्कुलु चवंदा आहिनि, वॾा खान साहब बि चवंदा आहिनि असांखे त बाबा असां, हालांकि माना लास्ट स्टेज हूंदा आहिनि त बि चवंदा बाबा असां अञा सिखिया ई कोन आहियूं। हीउ समुंड आहे, हिन अॼुकल्ह ॾिसो था पाण त स्टूडियो ठही विया आहिनि, नंढड़ा हिकिड़ा कमरे में जेको आहे कंप्यूटर लॻाए करे ऐं बसि रिकॉर्डिंग था कनि, ऐं गानो ठाहे करे जेको आहे मिक्सिंग करे उनखे पोइ कंप्यूटर ते हलाईंदा, हा बसि, हा बिल्कुलु बसि ईअं। जॾहिं त इहा हिकिड़ी अलाह तरफ़ां ॾात आहे, आवाज़ सुठो आवाज़, बेशक अलाह तरफ़ां ॾात आहे, हर माण्हूअ खे न हूंदी, न हूंदी आहे, बसि अलाह हिदायत ॾे उन्हनि सभिनीनि खे जेके ईअं कनि था पिया, पंहिंजो कमु सुठो कंदा अचो बसि, बसि जीअं तव्हांजो ज़मीर मुतमइन हुजे त असां सुठी शाइरी ॻाई आहे सदाईं। असां बिल्कुलु ईअं ई कंदा आहियूं, असांजे उस्तादनि जो बि इहो ई चवणु आहे त हिन खे जेको आहे प्रोफेशनल न वठो, हीउ शौक़िया आहे, हिन खे तव्हां शौक़ु मुताबिक़ जेतिरो हिन सां लॻाव कंदो, जेतिरो तव्हां हिन सां इश्क रखंदो, तव्हांखे ओतिरी जेका आहे तव्हांखे मंज़िल मिलंदी, तव्हांखे ॼाण मिलंदी। बिल्कुलु साईं, हू गानो बि आहे न हिकिड़ो त छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं, हा, बेशक, त दुनिया खे छॾे ॾियो, छॾे ॾियो, तव्हां छा था कयो इहो तव्हां सोचियो, तव्हांखे सुठो करिणो, बिल्कुलु। दुनिया खे छॾे। तव्हांखे बि ॻाइण जो शौक़ु थियो कॾहिं? न ईअं मतिलबु झूंगारण ताईं, बाक़ी हूअं बाक़ी अकरम शेख त वाह ॿुधाईंदो आहे, अकरम पानी का बुलबुल। पानी का बुलबुला, हाणे उहो वीचारो परेशान आहे, पानी का बुलबुला जंहिं ॻायो उहो परेशान आहे, चई वञ हे जेको पानी का बुलबुला हेॾो ॻाए थो, इहो थो ॻाए त मुंहिंजो छा थींदो। ऐं वॾी ॻाल्हि आहे इहो यादि त सही अञा सही सॼो यादि, ऐं ॾुखियो गानो, ॾुखियो गानो आहे वॾो, चवण में लय ॾाढी ॾुखी, हा हा बिल्कुलु। पर तव्हां या अहमद मेमण खे मां न ॾिठो आहे, ईअं झुंगारींदा हूंदो पंहिंजे लेखे, झुंगारींदा पंहिंजे हिसाब सां, बाक़ी हूअं ॻाइण जो जेको ॻाइण। मिसाल वेही ॻायूं हा, उहो न, तव्हां वरी सिर्फ़ु एक्टिंग ते ई तव्हां कंसंट्रेट कयो, बिल्कुलु। त भाई इहा त सिखूं पहिरियों, इहा पूरी नथी अचे। सही, इहा ई कान थी अचे असांखे, सची ॻाल्हि इहा आहे त इहा ई कान थी अचे, असांखे लफ़्ज़नि जी माना जी ख़बर कान थी पए, असांखे परफॉर्मेंस जी ख़बर नथी पए, ऐं रोज़ानो तक़रीबन सिखूं था असां बि नवनि हाणे त सोशल मीडिया जो दौर आहे, तव्हांजो बि चैनल आहे RB स्टूडियो नाले सां, यूट्यूब चैनल आहे, माशा ॾाढा सुठा सुठा तव्हां उर्दू में हुन ते स्किट्स वग़ैरह ठाहियो था, त हाणे त असां हुन में ॾिसूं था जॾहिं सोशल मीडिया ते टिकटॉक ते एॾो टैलेंट अची वियो आहे ज़बरदस्त, जो चवंदा यार छा आहे, ऐं एक्सप्रेशन तव्हां ॾिसो न, मतिलबु डायलॉग तव्हांजा आहिनि मिसाल, एक्सप्रेशन ॿिए जा आहिनि, मतिलबु उहो वीडियो ज़बरदस्त आहे, त ॾाढो सुठो था कनि छोकिरा, पर जेॾी महिल हुनजो आवाज़ु ॿुध न
तव्हांजो आवाज़ु सुठो मतिलबु हीअं गरजदार आवाज़ु न हू चवनि छा था चई अड़े भाई तूं थोरो भरिजी अचे छा न इहे कोन चइबो बाबा अबा हुनजो आवाज़ु ॿियो आहे तुंहिंजो आवाज़ु ओरिजिनल ॿियो। में ईअं आवाज़ हूंदी। ईअं बि आहे न न माशाल्लाह आवाज़ त ॾाढो सुठो आहे कदीर जान जो बि। त कदीर जान हाणे कहिड़ी सिलेक्शन कई अथव असांखे छा ॿुधायो? गमदल साईं जी काफ़ी आहे माशाल्लाह। शिरदी बाज़ी लॻाइण नीअं लावण असां जोगियां दी चाल आहे। वाह वाह गमदिल साईं जो कलाम कदीर जान जो आवाज़। ओ सिर दी बाजी लगावण लावण असां जोगियां दी चाल। ओ सिर दी बाजी लगावण लावण असां जोगियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल वे ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल। अल्लाह जिस्म फकीरी ओ इस्म अल्लाह जिस्म फकीरी अंग बबूत रलावण लावण असां जोगियां दी चाल वे ओ अंग बबूत रलावण लावण असां जोगियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल वे ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल। मंसूर वांगे सिर कदमाते ओ मंसूर वांगे सिर कदमाते कत्ल त कदम को डावण नीव लावण असां जोगियां दी चाल वे ओ कत्ल त कदम को डावण नीव लावण असां जोगियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल वे ओ सिर दी बाजी बनावण नीव लावण असां जोगियां दी चाल। सरमत वाले सहरे सिर ते ओ सरमत वाले सहरे सिर ते
तबरेज़ी तबल बजावण निवलावण असां जोगियां दी चाल वे। ओ तबरेज़ी तबल बजावण निवलावण असां जोगियां दी चाल वे। जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे। जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण निवलावण असां जोगियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण निवलावण असां जोगियां दी चाल वे। ओ माग में खाना गम दिल साईं। ओ माग में खाना गम दिल साईं। पीवण ते जाम पिलावण निहलावण असां जोगियां दी चाल वे। ओ पीवण ते जाम पिलावण निहलावण असां जोगियां दी चाल वे। जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे। जोगियां दी चाल साईं सामियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण निवलावण असां जोगियां दी चाल वे। ओ सिर दी बाजी बनावण निवलावण असां जोगियां दी चाल। वाह साईं। वाह साईं वाह। कदीर जान तमामु ज़बरदस्त महिरबानी साईं। गमदिल साईं जो कलाम ॿुधायो। ऐं सच पुछो त जॾहिं बि कंहिं बि सूफ़ी शाइर जी शाइरी जॾहिं ॿुधूं था ऐं सुरीले आवाज़ में दिलि खे सुकून मिली थो वञे हिकिड़ो ऐं असल में मज़ो अची थो ॾात हुई उन्हनि खे हा। उन्हनि लिखियो। ॾिसो न शाइरी में पाकीज़गी केॾी आहे। बेशक माना शाइरी ॿुधण सां ई मज़ो ऐं हक़ ॾिए। सच जी ॻाल्हि हूंदी हक़ आहे। सच जी ॻाल्हि इन्हनि गीतनि में कलामनि में हक़ सच जी ॻाल्हि हूंदी आहे। सचे इश्क जी रूहानी इश्क जी ॻाल्हि हूंदी आहे। रूहानी इश्क जी। ऐं जेके बि असांजा सूफ़ी फ़ुक़रा आहिनि उन्हनि जी जेको आहे शाइरी अलाह जे लाइ आहे। अलाह जे रूहानी इश्क उन सां इश्क हा, बिल्कुलु। उन सां लहू लॻायो बाबा उन सां इश्क आहे। अलाह अलाह जे रसूल सां माना लतीफ़ साईं बि उन्हनि जी जेका शाइरी हुई हालांकि ॻाल्हि त उन्हनि कई ससु जी पुनू जी मारी जी पर असल जेका रूहानी ॻाल्हि उहा हुननि जी हुई मथे। रसूल बख्श ॾियारी साहब तव्हांखे शाइरीअ सां लॻा आहे? साईं पढ़ण जी हद ताईं शाइरी पढ़ंदा आहियो? पढ़ंदो आहियां। सुठी ॻाल्हि आहे। हा बाक़ी हूअं मतिलबु शाइरी करण पाण जेको न कई अथव हा शाइरी। उहा न करे शाइरी कोन थो सघां। सुठी शाइरी पढ़ंदा आहियो इहा बि वॾी ॻाल्हि हा आहे। पढ़ंदो आहियां। पसंदि मां ई ख़बर पवंदी आहे माण्हू जे ज़ौक़ जी त हिनखे अच्छा किताब पढ़णु खपनि। किताब सां दोस्ती रखणु खपे त जीअं दोस्ती तव्हां रखंदो त दोस्त सां तव्हां हर ॾुख सुख वंडे सघो था न। बिल्कुलु किताब पढ़ंदो तव्हां उन मां नॉलेज बि मिले थी। नॉलेज मिलंदी ऐं लफ़्ज़नि जा ज़ख़ीरा मिलनि था। माण्हू ॻाल्हाइण में हुन में आसानी थिए थी पैदा। बिल्कुलु। अक्सर माण्हू ॾिसो असां ॾिसंदा आहियूं किताब वठी रखी छॾींदा आहिनि बसि माना सजाइण जे लाइ त डेकोरेशन आहे बसि पिया आहिनि एॾा किताब पिया आहिनि असां वटि पढ़ंदा न आहिनि। बाक़ाइदा हिकिड़ी उहा लाइब्रेरी ठही पई आहे पर ज़ाहिर आहे कुझु दोस्त पढ़ंदा बि हूंदा जेके रखनि था लाइब्रेरी में रखी छा छॾीनि उहे पढ़ंदा बि हूंदा पर घणे क़दुरु कोन था पढ़नि। पर हाणे त डिजिटल डायरियूं अची वियूं आहिनि साईं अहिड़ियूं जो हाणे तव्हां गूगल तां किताब खणी वेही पढ़ो न PDF घर में वेठे अची विया आहिनि किताब उते में अची विया आहिनि। हाणे माना जेको सजाए रखे न माना सम्झो नथो पढ़े। नथो पढ़े निमाइश आहे हुनजी पढ़ण वारो जेको हूंदो उहो मोबाइल में बि सर्च करे किताब पढ़ंदो सुठी शाइरी पढ़ंदो ऐं सुठी शाइरी पढ़ण बि खपे। बिल्कुलु ऐं सुठी शाइरी ॻाइण बि खपे जीअं कदीर जान माशाल्लाह ॻाए पियो ॾाढो सुठो। ऐं रसूल बख्श ॾियारी साहब तव्हां बि माना न ॻाइण तरफ़ आयो ई न बिल्कुलु न सी न असांजी तोबसी सम्झो जॾहिं नवां चैनल आयो सिंधी चैनल पहिरियों तव्हां PTV ते कमु कयो ऐं हफ़्ते में हिकिड़ो ड्रामो हलंदो को 15-20 मिंट 25 मिंट उहो बि कॾहिं कॾहिं कॉम्बिनेशन ते राब्ते ते कोई मसइलो थी वेंदो उहो बि चट। पोइ जॾहिं चैनल आयो पहिरियों सिंधी चैनल केॾी ख़ुशी थी हुई तव्हांखे? ख़ुशी थी ऐं ॾाढी ख़ुशी थी त भई हा हिकिड़ो इदारो आहे ऐं वाक़ई इदारो हुयो ऐं ॾाढो सुठो हुननि कमु कयो छा आहे करे त वसीला घटि हुआ ऐं कमु हुननि तमामु सुठो कयो पर पोइ अॻिते हली ॾाढो अफ़सोस थियो मायूसी थी त भई दुनिया अॻिते पई वञे असां पोइते पिया वञूं असांजो आर्टिस्ट पोइते पियो वञे छो जॾहिं त कमु बि घणो आहे कमु बि घणो आहे हींअर माशाल्लाह गंज चैनल आहिनि पर इहो ज़रूरी कोन्हे त आऊं आहियां कंहिं चैनल ते त भैया ठीकु आहे तव्हां न आहियो त न ग़लति आहे
सभई हुजनि, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे तव्हां माशाल्लाह एज़ ए डायरेक्टर कमु कयो आहे, काफ़ी कमु कयो आहे, त तव्हां ज़रूरी कोन्हे त आउं तव्हांजो दोस्त आहियां त तव्हां प्रोफेशनली मूंखे ई बुक कयो, मतिलबु प्रोफेशनली मूंखे बुक न कयो। फिट थिए न थिए बसि करिणो आहे। हा न यार दोस्त आहे कयूं ईअं न था, हुजे। ईअं न हुजणु खपे। दोस्त पंहिंजी जाइ ते आहे, कमु पंहिंजी जाइ ते आहे। सो मूं ॾिठो आहे त असांजे दोस्तनि में न इहा ॻाल्हि थी वई आहे त भई जंहिंजो जेको कैरेक्टर आहे, आउं चवंदो मुंहिंजो दोस्त ख़ालिद शाह मुंहिंजो दोस्त आहे तमामु सुठो, महमूद मीरजत मुंहिंजो सुठो दोस्त, ज़हीर मीरजत मुंहिंजो सुठो दोस्त, पर मूं कॾहिं बि न हुननि में इहा का तमन्ना रखी, न वरी हुननि ई मूं में इहा का तमन्ना रखी त न यार असांजो दोस्त आहे, असां हिनखे बुक कंदासीं। तव्हां खोड़ तव्हां मुंहिंजा सीरियल ॾिसंदो, बेशक महमूद वारनि सां बि गॾु हूंदा, ज़हीर वारनि सां, ख़ालिद शाह सां बि कमु हूंदो, पर मुंहिंजो कमु घटि हूंदो, मतिलबु हर सीरियल में न हूंदुसि। माना हू ॾिसंदा जेकॾहिं हीउ किरदारु आहे रसूल ॾियारी जो, पोइ तव्हां ते फोर्स बि कंदा या तोखे करिणो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। पर जेकॾहिं नथो निकिरे को कैरेक्टर तव्हांखे ॼण विञाईंदा न हुन में हर त मूंखे बि मतिलबु उनजो ॾुख कोन हूंदो आहे त यार न हिननि जी पंहिंजी सिलेक्शन सुठी आहे, ऐं ईअं ई हुजणु खपे। ऐं अक्सर इहे बि ॾिठो आहे असां माना मिसकास्टिंग ॾाढी थी वेंदी आहे, माण्हू कैरेक्टर में हूंदो ई न आहे, हुन अदाकार हुन मिज़ाज जो हुनखे ज़ोरियो कैरेक्टर कराईंदा आहिनि। उहो आहे न, या त वरी तव्हां हुन ते ओतिरी महिनत कयो, जॾहिं तव्हां मतिलबु हिकिड़ो सम्झो ईअं खणी चऊं भई दोस्ती तव्हां निभायो था, त पोइ वरी उन ते ओतिरी महिनत कयो, उहा नज़र अचे स्क्रीन ते शइ त हा यार दोस्ती निभाईंदुसि, पर यार कमु ॾाढो सुठो कयो। असां ॾिठोसीं पीटीवी जे दौर में प्रोड्यूसर जा केतिरा ई दोस्त हूंदा, ऑफिस में सॼो ॾींहुं हुननि सां वेठा हूंदा, पर ड्रामे में न हूंदा, हालांकि अदाकार हूंदा सुठा। असां आऊं अहमद अकरम शेख वारा सभु असांजे समय साहिब सां तमामु सुठा, मतिलबु ईअं असां चवंदासीं त यार असांजो हिकिड़ो पीटीवीअ जो हिकिड़ो असांजो वालिद आहे, त असां ईअं सम्झंदासीं असां पंहिंजे घर में आहियूं, असांजो वॾो आहे, पर असां मतिलबु इहो बि सोचींदासीं यार हिन सीरियल में न आहियूं त असां ॾुख कॾहिं बि कोन कयूं, छा आहे की असांखे ख़बर आहे त यार उन माण्हू जी सिलेक्शन हूंदी आहे। बिल्कुलु, ऐं उहो सम्झे थो हर ॻाल्हि। बिल्कुलु 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 तमामु बहितरीनु असां वटि सिंगर आयल आहे कदीर जान, ॾाढा सुठा कलाम ॿुधाए पियो। रसूल बख़्श ॾियारी साहिबु असां वटि मौजूदु आहे। त रसूल बख़्श ॾियारी साहिबु माशाल्लाह अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, तक़रीबन असांजा सीनियर आर्टिस्ट हिन तरफ़ अचनि पिया। तव्हां बि चैनल ठाहियो आहे RB स्टूडियो, जी जी, उन ते तव्हां उर्दू में कमु कयो पिया। जी उर्दू में। इन जी छा वजह आहे? बसि मूं सोचियो त सिंधीअ में इलाही दोस्त कमु कनि पिया, त कोशिशि मुंहिंजी इहा हुई त भई सिंधीअ में ई कमु कजे, पर पोइ वरी कुझु दोस्तनि सलाह ॾिनी त भई सिंधीअ में ॿिया इलाही दोस्त कमु कनि पिया, तव्हां वरी उर्दू में कयो। उर्दू में बि त तमामु घणा कमु कनि पिया। उर्दू में बि कमु घणा पिया कनि, पर उर्दू में करण सां इहो बि फ़ाइदो आहे न, हर माण्हू ॾिसी सघे थो, मतिलबु असांजा दोस्त जेके ॿाहिरि रहनि था सिंधी जेके या उर्दू स्पीकिंग आहिनि उहे ॾिसी सघनि था। कोशिशि मूं कई आहे। उर्दू त वरी सभु माण्हू सम्झनि था न, माना पठान बि सम्झे, बलोच बि सम्झे, पंजाबी बि सम्झे ऐं बंगाली बि उर्दू सम्झे। हा, इन करे कोशिशि कयमि त भई कमु हिकिड़ो त सुठे करण जी कोशिशि कजे, त भई कमु सुठो हुजणु खपे ऐं थोरो ॿियनि खां हटी करे ऐं मुख़्तलिफ़ हुजे कमु। सो इन जे करे मूं कोशिशि कई त भई उर्दू में कमु कयां। उर्दू में कमु कयो पिया, कीअं पज़ीराई मिले थी सुठी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, काफ़ी थी आहे, पर अञा महिनत जी ज़रूरत आहे, तमामु घणी महिनत, कंसिस्टेंसी जी ज़रूरत आहे। बिल्कुलु, असां त हाणे घटि था रखूं वीडियोज़, कॾहिं कॾहिं रखूं था, पर माशाल्लाह असांजा सिंधी जेके वरी ख़ासि करे ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि न, उहे वधीक सपोर्ट कनि था। बिल्कुलु उहे ॾिसंदा यार असांजा सिंधी क्रिएटर आहिनि, असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि। हाणे जीअं नजमा काविश असांजी ॾाढी सुठी आर्टिस्ट सीनियर PTV जी, उनजो चैनल बि माशाल्लाह सुठो निकिरी आयो आहे ऐं कॉमेडी कमु करे पई, ॾाढो सुठो। कंसिस्टेंसी ज़रूरी आहे हिन में। बिल्कुलु, तव्हां भली व्लॉग ठाहियो या फनी वीडियो ठाहियो या को मैसेज तौरु हुजे वीडियो, पोइ तव्हां रखंदा अचो, भली उर्दू में कयो या सिंधी में, पर तव्हांजी कंसिस्टेंसी ज़रूरी न। बिल्कुलु बिल्कुलु, हाणे मूंखे तव्हां इहो पहिरीं जेका सजेशन हिकिड़ी ॾिनी उहा ॾाढी मूंखे दिलि सां लॻी, ऐं अॻु में मूंखे कंहिं बि दोस्त कोन चयो त भई तव्हां जेको सो हिकिड़ो कोशिशि कयो त वधि खां वधि वीडियो रखो। इहा ई कोशिशि रही आहे, सीनियर आर्टिस्ट हुजनि या असांजा जेके जूनियर अचनि पिया हिन फील्ड में नवां उहे ॾिसो न, असां मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कयूं पिया, हुन में टाइम बि ॾियूं था ऐं पंहिंजा एफर्ट्स ॾेखारियूं था उते। ईअं ई पंहिंजे चैनल जेके आहिनि उते तव्हां वरी आज़ादु आहियो न, पाण ई पंहिंजे चैनल जा मालिक हो, पाण ई CEO आहियो, पाण ई MD आहियो, सभु कुझु पाण। हा, सभु कुझु पाण आहियो, उते दिलि खोले कमु करे सघो था। बिल्कुलु जी, लाइव कॉल आहे असां सां जी, केरु असां सां गॾु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लॉन्ग बॉडी पे कराए कंबर में साईं। कंबर खां केरु साईं? लॉन्ग बॉडी पे कराए सर। लौंग? जी जी साईं। अच्छा, इहो आवाज़ु थोरो साईं स्टूडियो वधाए छॾियो स्पीकर जो। इहो ख़ैर तबियत सही आहे? ठीकु ठाक साईं। किथां असांजो शो ॾिसो पिया, कहिड़े शहर खां? साईं कंबर सेकंड टाइम कॉल कया प्रोग्राम के करदा साईं। जी, छा चवणु चाहींदा? सही आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। रसूल बख़्श ॾियारी साहिबु असां वटि वेठा आहिनि, छा चवणु चाहींदो? साईं तमामु बहितरीनु अदाकार आहे।
अच्छा ॿी टाइम गॾु कमु कमु खां जी जी तमामु माशाल्लाह तव्हां भलो कमु कंदा आहियो। जी साईं जी जी महिरबानी साईं महिरबानी वॾी अवां कॉल कई आहे महिरबानी शो साईं, ॾिसो पिया महिरबानी। वेठा ॿिया बि केतिरा ई दोस्त ॾिसंदा असांजो ही प्रोग्राम। सादिक भुट्टो साहिबु आहे असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे सर महिरबानी ऐं महिरबानी। हेयर ड्रेसर आहे ॾाढो सुठो पीर ॻोठ में असांजो प्रोग्राम ॾिसे पियो ऐं मूंखे मैसेज कयो सवेर त मां को 64 दफ़ा कॉल मिलाई आहे मुंहिंजी कॉल नथी मिले यार पछाड़ी तूं नालो ई खणी अचसि फैमिली समेत असां ॾिसूं था प्रोग्राम वेठो त अदा सादिक भुट्टो साहिबु तव्हां कोशिशि कंदा रहो कोशिशि कामयाबी कुंजी आहे ऐं कॉल थी सघे थो मिली वञे छो नंबर आहे हिकिड़ो जेको स्क्रीन ते हले पियो ऐं कॉल करण वारा हज़ारे लखे तव्हां असांजा जेके परिस्तार आहियो चाहींदड़ आहियो ऐं शो में शामिलु थियणु चाहियो था त कंहिंजो न कंहिंजो करे नंबर लॻी वेंदो आहे तव्हां कोशिशि जारी रखो पंहिंजी असांजो शो बि ॾिसंदा रहो ॾाढो सुठो असां वटि सिंगर बि मौजूदु आहे कदीर जान जेको तमामु बहितरीनु कलाम ॿुधाए पियो साईं एल्बम वग़ैरह को तव्हांजो आयो जी हा बिल्कुलु 2005 में मुंहिंजो एल्बम थियलो अच्छा उन खां पोइ वरी इन फील्ड खां थोरो आउट थी वियोसीं छो त हालात कुझु अहिड़ा पैदा थी विया सो असांजो जेको सपोर्ट जेको हूंदो आहे वॾो हा घर जो जेको मेन उहो अदा अज़ीज़ जी जी उन्हनि जी अचानक जेका आहे उन्हनि जी डेथ थी वई त उन खां पोइ सफ़ा आउट थी वियासीं इन फील्ड खां ई मतिलबु कंहिं शइ में दिलचस्पी घटि थी वई अच्छा अच्छा बसि पोइ अला जेको आहे सो संभाल ॾिनी पोइ वरी कोशिशि कईसीं वरी हाणे इनशाला वरी महिनत हले पई जारी आहे ऐं इनशाला हाणे त वरी सोशल मीडिया जो दौरु आहे तव्हां पंहिंजो चैनल वग़ैरह न ठाहियो हा न चैनल आहे हिकिड़ो पर उन ते तक़रीबन वीडियोज़ कुझु घटि रखिया आहिनि साईं उन ते रखंदा रहो न हा, जीअं असांखे अलाह साईं हिकिड़े क़िस्म जी इहो रस्ता खोले ॾिना आहिनि हा बिल्कुलु फेसबुक हुजे टिकटॉक हुजे या इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब त तव्हां पंहिंजो महिनत जारी रखो कोई न कोई तव्हांखे ज़रूरु ॾिसंदो हूंदो इंशाल्लाह किथे ज़रूरु वेठो बिल्कुलु ऐं इंशाल्लाह तव्हांजो talent निकिरी ईंदो पंहिंजी जेका एकेडमी आहे उते ई असां जेको आहे पंहिंजा साध खोले जेको आहे ईअं वीडियो करे बिल्कुलु ठाहे करे कुझु अपलोड थियल आहिनि पर मक़सदु अञा इनशाल्लाह तव्हां तारीख़ बि ठहे थी न साईं हा बिल्कुलु हिन सां हिकिड़ी तारीख़ ठहे थी जॾहिं ईंदड़ नस्लूं असांजी ॾिसंदा बिल्कुलु त यार ही कमु करे विया आहिनि असांजा वॾा हा। हेॾो सुठो कमु करे विया आहिनि बेशक ऐं पोइ उन तव्हांजे इन्हनि कलामनि खे वरी उहो रीमिक्स कंदा मिक्स कंदा या ट्रांसलेट करे वरी ॿिनि ॿोलियुनि में ॻाईंदा बिल्कुलु त इहो हिकिड़ी क़िस्म जी तारीख़ बि ठहे थी जीअं असां वॾनि खे जेके उस्ताद खान साहिब उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं त ओड़ा ॻाए त नथा सघूं पर कोशिशि हूंदी आहे त माना उन्हनि जे जेको आहे सो कदम ते ॾिसो हलूं अॻे दौर में रिकॉर्ड जो दौर हूंदो जॾहिं फोनो हूंदो हा हुयो। कारो रिकॉर्ड हा कारो रिकॉर्ड जेको जंहिंजे लाइ मशहूरु हूंदो त रिकॉर्ड ई टोड़े छॾे हा हा उहो इहो रिकॉर्ड हूंदो हुयो जेको भरी पवंदो हुओ पोइ रिकॉर्ड माना हुनजो रिकॉर्ड तूं टोड़े छॾियो आहे त उहे असां वटि कलाम अणलभ आहिनि बिल्कुलु तमामु थोरे तादाद में आहिनि जेके आहिनि उहे नेट ते पिया आहिनि बिल्कुलु उन्हनि खे ॿुधी करे माण्हू सिखनि था उन्हनि मां कुझु न कुझु ऐं रीमिक्स कनि था नए म्यूज़िक सां उनखे ॻाइनि था केॾो सुपर डुपर हिट बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ो आनंद आहे तव्हां पंहिंजो कमु जारी रखो इनशाला मुसलसल माना ज़िंदगी जेका आहे मुसलसल जदोजहद जो नालो बिल्कुलु आहे इंशाल्लाह ऐं कुझु न कुझु माण्हू कंदो रहे जीअं अॼु माशाल्लाह तव्हां मूं नाचीज़ खे घुराए करे जेको आहे तव्हां प्रमोट पिया कयो जी जी त इनशाल्लाह अॻिते बि तव्हां ई जेको आहे सपोर्ट कंदा त असां इनशाल्लाह न कोशिशि बिल्कुलु असांजी इहा कोशिशि आहे धरती टीवी जी ख़ासि करे बेशक, असांजा प्रोग्राम अहिड़ा आहिनि जेके असां ॿिया बि म्यूज़िक जा प्रोग्राम आहिनि उनमें केतिरा ई असां नवां सिंगर बिल्कुलु मुतारिफ़ करायूं न पिया इहो जसो जे पर धरती हाणे टीवी खे बि तव्हांखे बि डायरेक्टर साहिब खे बि सभिनी खे जेको आहे तव्हां इहो कमु कयो था पर असां त साईं प्लेटफॉर्म रखियूं वेठा आहियूं बेशक बिल्कुलु अॻिते माण्हू बि त अचनि न सुठी ॻाल्हि आहे बहितरीनु माण्हू निकिरनि ॿाहिरि निकिरनि घर खां निकिरनि कराची में अचनि हिते बिल्कुुल पोइ स्ट्रगल कनि ज़ाहिर आहे पोइ प्लेटफॉर्म मिली था वञनि हाणे त वरी सोशल मीडिया जो दौरु आहे माण्हू किथे न किथे हिट थी थो वञे असांजी इहा कोशिशि रही आहे त ख़ासि करे नए टैलेंट खे अॻिते आणणु बिल्कुलु नए टैलेंट खे अॻिते आणजे केसीं ताईं माण्हू जेको आहे वेही करे साईं नओं रत जेको अचे थो न त उन जी जेका जुस्तजू आहे उहा मतिलबु जेके असांजा सीनियर्स आहिनि हाणे उहे थकी पिया आहिनि मिसाल हिकिड़ो आऊं आहियां आऊं उमिरि जे उन हिसे में आहियां जो ॿाहिरां ॾींहुं सीरियल नथो करे सघां या ड्रामो नथो करे सघां त शहर जी सीरियल हूंदी ड्रामो हूंदो त शायदि थोरो इंट्रस्ट हूंदो त भई माण्हू कमु करे वेंदो पर जेके नओं रत अचे थो त उन जो जज़्बो जेको आहे न उहो वधीक आहे बिल्कुलु त उहो उनखे वधीक कमु करणु खपे ऐं असांजे दोस्तनि खे अचणु खपे ऐं तव्हांजी त हिकिड़ी महिरबानी आहे तव्हांजे चैनल जी महिरबानी आहे जेको असांजे जेके नवनि दोस्तनि खे आणियूं था भले उहे सिंगर हुजनि एक्टर हुजनि एक्ट्रेस हुजनि असांजी ऐं असांजी एक्ट्रेस खे अचणु खपे हिकिड़ो माहौल सुठो मिलणु खपे उन्हनि खे त उहे ईंदियूं बिल्कुलु न न असांजी त इहा कोशिशि रही आहे ऐं साईं तव्हांजे औलाद में कंहिंजो आहे लाड़ो एक्टिंग तरफ़ शोबिस तरफ़ न औलाद में ईअं सच घणो को लाड़ो कोन्हे बाक़ी हाणे जेके टिकटॉक शुरू थी आहे सोशल मीडिया ते त पोइ उन में मुंहिंजो छोकिरो जेको आहे उहो वॾो छोकिरो जेको आमिर खान नालो अथसि उनजो नालो जीअं मतिलबु ॼाओ त उन दौर में आमिर खान ॾाढो मशहूरु हुयो अच्छा
त पोइ उनजो नालो मूं आमिर ख़ान रखियो। ईअं थींदो आहे वाक़ई? हा जीअं असां पुराणे दौर में ॾिसूं पिया मोहम्मद अली, वहीद मुराद, हा, नदीम, उहे नाला रखंदा हुया। ईअं असांजे दोस्त उन वहीद मुराद उन दौर में वॾो नालो हो त उन पंहिंजे पुट जो नालो वहीद मुराद वहीद रखियो। मुराद रखे। त ईअं मूं पंहिंजे छोकिरे जो नालो रखियो। ऐं उन खे तव्हां थोरो इहो आहे पसंदि बि शौक़ु। तव्हांखे आमिर ख़ान हुयो उन वक़्तु? आमिर ख़ान हाणे बि आहे? हींअर बिल्कुलु ॾाढो सुठो एक्टर आहे, ॾाढो सुठो। तव्हां चओ त नाले जो ई कुझु असरु थिएसि मन? हा हुन जो पंहिंजो हाल कोन्हे, मतिलबु नाले जो असरु थिएसि। नाले जो असर बि थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त माशाल्लाह साईं कदीर जान, तव्हां हाणे कहिड़ो कलाम ॿुधाईंदव असांखे? हाणे सर काफ़ी आहे कोयार में। अच्छा, कंहिंजी आहे काफ़ी आहे शाइरी? पंहिंजी शाइरी आहे। तव्हां पाण शाइरी कई आहे? पाण बि कंदा आहियो शाइरी? ॾाढो सुठो साईं। मुतासिर थींदा आहियूं आशिक़नि जी शाकनि जी रिसाला किताबूं पढ़ी करे। हा ज़ाहिर मुतालियो त हूंदो आहे। हा बिल्कुलु। पोइ जहिड़ो बि हाल आहे पोइ। वाह वाह, ॾाढो सुठो साईं। महर भाई साहब चए थो तूं थो सम्झी त आराम आहे, शाइरी दिलि जो माताम आहे। त शाइरी अंदरि मां ईंदी आहे बिल्कुलु। उधमा जेके उथंदा आहिनि माण्हू पोइ उहे उतारे वठंदो आहे। त हाणे तव्हां पंहिंजी शाइरी माना ॿुधायो था काफ़ी। कंपोज़िशन बि तव्हांजी पंहिंजी आहे? कंपोज़िशन पुराणी आहे। अच्छा, धुन आहे काई? धुन मक़सदु। ठीकु आहे साईं, बिस्मिल्लाह। ला 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 ओ अला पुनल करे पाण सां ओ अला पुनल करे पाण सां जट छॾे विया शहर मूं निमाणीअ सां निंड में केॾो करे विया कहर बाझ करे भंभोर में ओ पर मूं न पई ख़बर ओ अहिड़ो लोड लहर ॾेरनि ॾिना मूं अभागीअ खे ओ अला ओ पंथ पुनल जा पुछंदी वञा पई पंथ पुनल जा पुछंदी वञा पई डूंगर डोरे ॾिसंदी वञा पई अहिड़े मूंखे होत मिली वञे मूंखे मुंहिंजो होत मिली वञे ओ पंथ पुनल जा पुछंदी वञा पई डूंगर डोरे ॾिसंदी वञा पई अहिड़े मुंहिंजो होत मिली वञे मूंखे मुंहिंजो होत मिली वञे ओरण में रुलंदे वो लकल तारे ओरण में रुलंदे वो लकल तारे हिक हिकांदी वो हलिया सहारे वस कंदे होरिया हलंदी वञा पई वस कंदे होरिया हलंदी वञा पई अहिड़े मुंहिंजो होत मिली वञे
पुछंदी वञा पई। ओ सूरन सारी वो रात रहायो, ओ सूरन सारी वो रात रहायो, आस उम्मीद न थे बहकायो, आस उम्मीद न थे बहकायो, सिक सहेड़े सुरंदी वञा पई, सिक सहेड़े सुरंदी वञा पई, अहिड़े मोहे जो होत मिली वञे, मूंखे मोहे जो होत मिली वञे, ओ पंध पुनल जा पुछंदी वञा पई। ओ जुठ कतीर चैवो केॾी जतन कई, ओ जुठ कतीर चैवो केॾी जतन कई, थिए न कंहिं सावो अहिड़ी तन कई, थिए न कंहिं सावो अहिड़ी तन कई, लुड़क जी लहरों में लुढ़ंदी वञा पई, लुड़क जी लहरों में लुढ़ंदी वञा पई, अहिड़े मोहे जो होत मिली वञे, मूंखे मोहे जो होत मिली वञे, ओ पंध पुनल जा पुछंदी वञा पई, पंध पुनल जा पुछंदी वञा पई, अहिड़े मोहे जो होत मिली वञे, मूंखे मोहे जो होत मिली वञे, अहिड़े मोहे जो होत मिली वञे, मूंखे मोहे जो होत मिली वञे। वाह साईं वाह वाह, माशाल्लाह। कदीर जान, ॾाढो सुठो आवाज़ु, ॾाढी सुठी शाइरी तव्हांजी, महिरबानी। ऐं बाक़ाइदे तव्हां महिनत कयो था ऐं उहा नज़र अचे पई। फ़कीर इनायत बुर्ड़ो बि साईं माशाल्लाह वाह जो निभायो अॼु, ॾाढो सुठो साईं, ज़बरदस्त म्यूज़िक तव्हां ॾियो पिया। माशाल्लाह उस्ताद तमामु। हालांकि तव्हांजी पहिरीं मुलाक़ात हूंदी जी हिननि हा सां, बिल्कुलु। पर ॾिसो म्यूज़िक खे सम्झे थो उहो माण्हू। ज़ाहिरी उन्हनि खे बि उहा ई सिखिया आहे जेके उस्तादनि असांखे बि ॾिनी आहे, उन्हनि खे बि ॾिनी आहे। तव्हां किथां माना जीअं बाजे ते हथु रखो था न, जी हा, जीअं उहो सम्झी थो वञे हाणे कहिड़ो सुर आहे, पोयारी मां आहे, किथे आहे, टियों कारो आहे, चोथों कारो आहे, सॼो प्रोफेशनल जो कमु ॿियो हूंदो आहे, इश्क जो जेको कमु हूंदो उहो अञा ईअं ई हूंदो आहे। रसूल बख्श ॾियारी साहिब असां वटि वेठा आहिनि, सीनियर एक्टर आहिनि, ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं वर्सटाइल एक्टर जेके असां चऊं, संजीदा कैरेक्टर बि हिननि कया आहिनि, कॉमेडी कैरेक्टर बि कया आहिनि, स्टेज हुजे, रेडियो हुजे या टीवी हुजे। कदीर जान असां ॾाढो सुठो सिंगर हिते मौजूदु आहे, ॾाढो सुठियूं असांखे काफ़ी ॿुधाए पियो, कलाम ॿुधाए पियो, ॾाढी सुठी शाइरी सिलेक्शन बि सुठी। यकीननि तव्हांखे अॼु शो ॾाढो मज़ो ईंदो हूंदो ॾिसंदे। रसूल बख्श ॾियारी साहिबु डायरेक्शन तरफ़ न आयो तव्हां? डायरेक्शन बि कई मूं कुझु सोलो प्लेस जी, सोलो प्ले वग़ैरह? हा, मतिलबु असांजे ॿिए सिंधी चैनल्स ते कयो, कमु कयो, कुझु न कुझु कुझु कयो, मतिलबु घणा ड्रामा कोन कया, मुंहिंजे ख्याल में 6-7 सोलो प्लेस मूं कया। ईद प्ले वग़ैरह कया? ईद प्ले कया, ऐं कुझु हूअं बि सोलो प्ले जेके थींदा नॉमिनेट थींदा, बाबा हाणे 3 सोलो प्ले कयो त हुन में हिकिड़ो तव्हां कयो, हिकिड़ो मूं कयो, ॿिए कंहिं दोस्त कयो, ईअं मूं कया। तक़रीबन तव्हांखे माना घटि ॾिठो वियो आहे, या त ईद ते तव्हांखे ॾिसंदा ईद जी ट्रांसमिशन में, या ईद प्ले में, या ईअं कंहिं मॉर्निंग शो में अची वियो त? न, हाणे ख़ुशकिस्मत थी वियो आहियां जो ईद जे शोज़ में घणो करे हूंदो आहे, जेके असांजा लाइव शो थींदा आहिनि या रिकॉर्डेड शो हूंदा आहिनि, या वरी को ईद जो प्ले थींदो आहे। पर ॿिए दुनिया में ईअं थींदो आहे त जेको जेतिरो सीनियर थींदो आहे उनखे वरी उन हिसाब सां या उन जी अहमियत जे हिसाब सां कंहिं बि शो जो को गेस्ट करे विहारे छॾींदा, या मतिलबु उनखे बिज़ी रखण जी कोशिशि कंदा आहिनि। असां वटि हाणे वरी इहो थी वियो आहे त जेतिरो पोइ बाबा यादि कोन थो अचेसि, इन खे कढी बाबा यादि कोन थो, बाबा बाबा छॾ न के हाणे यादि कोन, जुमिला यादि कोन था थियनि।
असां वटि हाणे ईअं थी वियो आहे। ख़ैर मुंहिंजो त इहो मसइलो कोन्हे को, पर छा आहे त मुंहिंजो थोरो हार्ट जो प्रॉब्लम आहे, त पोइ कुझु दोस्त वरी वीचारा चवंदा आहिनि त यार तव्हां कमु कयो, पर हाणे कमु जेको घणेई क़दुरु थी वियो आहे उहो ॿाहिरि थी वियो आहे, कराची खां ॿाहिरि जेके असांजूं सीरियल थियनि थियूं, पोइ आउं वरी मिड़े हथ ॿधी माज़रत कंदो आहियां, दादा आउं कोन करे सघां, तकलीफ़ बि आहे ज़ाहिर आहे। पर कमु अलाह जी महिरबानी सां मूंखे मिलंदो आहे, पर ॿाहिरि जे हिसाब सां पोइ माज़रत कंदो आहियां। केसर खान निज़ामानी साहिब सां गॾु रहिया हो तव्हां वॾो अर्सो? काफ़ी वक़्तु रहियुसि। उर्दू ड्रामनि में बि कमु कयो? हा, उर्दू ड्रामा, उनजी हिकिड़ी सीरियल में कमु कयो मूं, उर्दू हिकिड़ी सोप सीरियल हुई, उन में कमु मुंहिंजो थोरो, पर हुई सोप सीरियल, उन में कमु कयो। कॉमेडी कैरेक्टर बि तव्हां तमामु घणा कया आहिनि ऐं संजीदा किरदार बि कया आहिनि, मज़ो कंहिंमें ईंदो आहे वधीक कंदे? यार सची ॻाल्हि ॿुधायां, असांजो उस्ताद रहियो ऐं मोहसिन बि रहियो, समय साहब मरूं, उहो चवंदो, उन जी ॻाल्हि इन करे कोट थो कयां त उहो हमेशह ईअं चवंदो त मुंहिंजा ड्रामा जेके आहिनि उहे मुंहिंजे औलाद वांगुरु आहिनि ऐं मूंखे सभु प्यारा आहिनि। उन में ज़ाहिर आहे को हिकिड़ो को औलाद अहिड़ो बि हूंदो जेको न चवणु कंदो हूंदो, जेको ॿार हूंदो आहे ईअं हूंदो, त ईअं मतिलबु हू चवंदो भई मुंहिंजो को ड्रामो थी सघे थो कसो हुजे, पर मुंहिंजो जेको सभु औलाद बराबरि आहे। त मूं बि इहा ई कोशिशि कई त मूंखे सभु रोल जेके आहिनि उहे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि, सुठा लॻंदा आहिनि, ऐं हर रोल में कमु कंदे ख़ुशी महसूसु कंदो आहियां, ऐं हर रोल में महिनत कंदो आहियां त यार एतिरी महिनत कयां जो जेको मूं गुज़िरियल कंहिं बि सीरियल में रोल कयो आहे उहो हिन सीरियल में या हिन प्ले में थोरो मुख़्तलिफ़ हुजे। बिल्कुलु। ऐं असां तव्हांखे ॾिठोसीं जॾहिं चैनल शुरू थिया सिंधी चैनल, उम्मीदवार ड्रामो हिकिड़ो हलंदो हो जंहिंमें पहिरीं सीरियल अली गुल मला ऐं तव्हांजो पेयर हुयो, हुन में कॉमेडी लतीफ़ मुनो साहब मरूं अल्लाह साईं सां गॾु हूंदा हुयो, ॾाढो सुठो। हुन में हिकिड़ो सीन हुयो, तव्हां अचो था अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम, त साम्हूं कुदरती को ईअं कुतो अची वियो, उनखे बि तव्हां चयो कुता साहब अस्सलाम वालेकुम, पंहिंजे तौर ते अची वियो, बिल्कुलु अची वियो, त चई चयोसि तव्हां चयो खणी सीन। हाणे ॾिसो तव्हां स्टेज तव्हां ड्रामा कया आहिनि, रेडियो बि कयो आहे, त तव्हां माना सीन खे खणी था वञो, सिचुएशन खे। हा, कोशिशि कयूं था त मतिलबु अहिड़ी शइ जेका मतिलबु ॿुधंदड़ खे या ॾिसंदड़ खे ख़राबु न लॻे, उहा कोशिशि कंदा आहियूं त न कयूं। बाक़ी हिकिड़ी सुठी शइ लॻे थी, अखियुनि खे का शइ वणे थी, तव्हांजे अखियुनि खे वणे थी शइ, उहा तव्हां भले कयो। ॿुधण में तव्हांखे हिकिड़ी शइ सुठी लॻे थी, जुमिला ॿुधण जा सुठा हुजनि, अदब जे दायरे में हुजनि, उहे तव्हां भले ॻाल्हायो। हाणे भला PTV चकर लॻंदो आहे कॾहिं? हींअर इलाही ॾींहं थी विया आहिनि। मूं हिकिड़ी सीरियल जेका कई, उर्दू सीरियल हुई हिनजी ख़ानज़ादे साहब जी, दो घूंट ज़िंदगी, दो घूंट ज़िंदगी, थर ते ठहियल हुई, जंहिंमें अब्बास गुलवारा ॾाढो घणो कमु थियो ऐं तमामु घणी उन महिनत कई, ऐं उनजो कैमरा वर्क, लोकेशन ॾाढी ओरिजिनल लोकेशन हुई ऐं ॾाढो सुठो मज़ो आयो। जीअं तव्हां सवेर चयो न त असांजो ॿियो घर हुयो हिकिड़े क़िस्म जो। बिल्कुलु। ऐं PTV ते हिकिड़ो माना सिखिया घर बि हुयो हिकिड़े क़िस्म, जिते सेखारियो वेंदो अदाकारनि खे, ख़ासि करे गुलूकारनि खे। साईं सिंगर जेके हुते ईंदा हुया उन्हनि जी बाक़ाइदे ॿ महीना रिहर्सल थींदी हुई। बिल्कुलु। यानी उन्हनि जो बाक़ाइदो हुते कंपोज़र साईं तव्हांजी माफ़ु कयो, ॻाल्हि कटियां, हिकिड़ी थोरी ॻाल्हि ऐड कयां, पोइ तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कजो। असांजा इदारा जेके आहिनि इहे ख़ासि तौर ते रेडियो पाकिस्तान ऐं असांजे पाकिस्तान टेलीविज़न, इहे मतिलबु मूंखे न चवणु खपे, अलाह न करे ईअं थिए, पर तबाही ॾे वञनि पिया। छाजे करे त तव्हां ॾिसो, असांजो जेको को वॾो फ़नकार पैदा कोन पियो थिए, छो जो रेडियो ते बाक़ाइदे हिकिड़ा रेडियो जा प्रोग्राम थींदा, कंपोज़िंग हवाले सां, म्यूज़िक जे हवाले सां तमामु सुठो कमु, तक़रीबन गुलूकार अदाकार रेडियो तां आया। ईअं PTV ते तव्हां ॾिसो त ऑडियो जो स्टूडियो, असांजी ख़बर हूंदी, ऑडियो हेॾो वॾो स्टूडियो आहे जिथे सिर्फ़ु उते रिहर्सल बि थिए थी ऐं म्यूज़िक जो कमु थिए, एतिरे क़दुरु जो बैकग्राउंड म्यूज़िक जेको ईंदो उहो सॼो उते थींदो। बिल्कुलु। हाणे एतिरी महिनत नथी थिए, हाणे किथे थी महिनत थी, हाणे उहो चवां थो न, इदारा असांजा ख़तमु थींदा था वञनि। अलाह साईं असांजे जेके मथे वेठल आहिनि आला हुकाम वारा न, अलाह साईं उन्हनि खे नेक हिदायत ॾे त वरी असांजे रेडियो ॾे या असांजी टीवीअ ते थोरो ध्यानु ॾियनि। असांजा इदारा आहिनि इहे, बिल्कुलु असांखे ई उहे, असां बि उन में सर्वाइव कयूं था ऐं हू बि सर्वाइव कनि था, त आउं सम्झां थो त उन ते ध्यानु ॾियणु खपे। असांजा फ़नकार मरंदा था वञनि, उहे मरनि, बिल्कुलु उन्हनि खे ज़िंदा रखो। उते ईअं ई असांजा सिंगर जेके आहिनि, ख़ासि करे जेके नवां सिंगर अचनि था, त उन्हनि खे उते सिखिया ॾिनी वञे। बिल्कुलु। माना अकेडमी जो हैसियत रखनि था। असांजो रेडियो हुजे, रेडियो पाकिस्तान या पाकिस्तान टेलीविज़न, उहे हिकिड़ी अकेडमी आहिनि, उते हिननि खे हिन कम खे जारी रखणु खपे। रेडियो ते ड्रामा कोन था थियनि हींअर, अॼुकल्ह ॾाढो अफ़सोस थो थिए। रेडियो ते असांजे दौर में जॾहिं मरहूम शेख इब्राहिम हूंदो, तमामु वॾो नालो हूंदो, हर हफ़्ते ड्रामो हूंदो, हर हफ़्ते ड्रामो हूंदो, हर हफ़्ते न हूंदो त हर 15 ॾींहं ड्रामो हूंदो, 15 ॾींहं ड्रामो, 15 ॾींहं गुलदस्तो हूंदो। हाणे उन में ख़बर छा थींदो त आर्टिस्ट पैदा थींदा हुआ, राइटर पैदा थींदा हुआ,
असांजो जेको प्रोड्यूसर हो उन जे कम में हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी सुठाई थींदी भई नवाण अचे पई सिखण जो मौक़ो हिकिड़ो मिले उन्हनि जी साईं ट्रेनिंग बि हूंदी न हाणे पीटीवी ते प्रोड्यूसर जेको आहे उन्हनि जी बाक़ाइदे ट्रेनिंग हूंदी साईं ॿाहिरि वेंदा न जर्मनी वेंदा हा उते ट्रेनिंग जापान मां training वठी जापान मां ट्रेनिंग हासिल करे ऐं उहे तक़रीबन पाण बि अदाकार या शाइर हूंदा हुया जीअं असां ॾिसूं फेसबुक जो साहब पाण स्टेज जो अदाकार हा हा या समय जो साहब पाण थिएटर जो अदाकार हुयो या असां वटि बेदल मसरूर बेदल साहब मसूर साहब तव्हां ॾिसो उहो केॾो पाण वॾो ॾाढो singer, सुठो सिंगर singer ॾाढो सुठो शाइर समी बलोच साहब हींअर हा समी बलोच साहब वॾो शाइर अदीब ऐं हींअर अमजद अली शाह अमजद शाह साहब हाणे त प्रोग्राम मैनेजर आहे साईं। प्रोग्राम मैनेजर आउं त चवां थो त इन माण्हू जो कमाल आउं त हैरान थी वियुसि जेॾी महिल ढोलक वॼाए थो त तव्हां चवां थो त हा अहिड़ो को माण्हू ढोलक वॼाए नथो सघे बिल्कुलु बिल्कुलु एॾो सुरीलो ऐं माण्हू राग जो ॼाणू माण्हू राग जो ॼाणू तव्हां हुनजा म्यूज़िक जा प्रोग्राम ॾिसो त कमाल जा आहिनि जेके बि तव्हां ऐं मुंहिंजो पीटीवी ते पहिरियों जेको ड्रामो नओं शख़्स रहमतुल्लाह मायूं साहब स्क्रिप्ट हुयो उनजो डायरेक्टर अमजद शाह साहब प्रोड्यूसर मूव कया अमजद शाह साहब जा अमजद शाह साहब सां तव्हां ज़रूरु मिलिजो तव्हां वञी करे ॾाढो सुठो माना राग जो ॼाणू माण्हू आहे ऐं तव्हांखे लॻंदो न त माना ही प्रोग्राम मैनेजर हालांकि वॾी पोस्ट आहे पाकिस्तान टेलीविज़न नफ़ीस माण्हू साईं नफ़ीस ऐं प्रोड्यूसर बि जॾहिं हुयो हाणे प्रोग्राम मैनेजर आहे तव्हां सां चवंदो बाबा बाजो खण वेह मां ढोलक थो वॼायां हे ॿुधाए हे कलाम ॿुधाए या पाण बाजो खणी वेहंदो वरी पुछंदो बि ईअं न त मूंखे सभु कुझु अचे थो मूंखे थो ॿुधाए वरी ईअं न आहे बिल्कुलु बिल्कुलु साईं माना केर बि उस्ताद ख़ान साहब हुन अची वञे न हुन खां पुछंदो उस्ताद ये कैसे बजाए ये सुर कैसे लगेगा हुन खां पुछंदो आहे ऐं आहे बि असांजे सखर जो रोडी साइड जो साईं साईं नफ़ीस माण्हू नफ़ीस इंसान ऐं चवां थो त अहिड़ा नफ़ीस इंसान तमामु घटि घटि पीटीवी ते ख़ासि करे घटि हा ॿिया त खोड़ आहिनि उहा ई ॻाल्हि अची थी वञे त प्रोफेशनल माण्हू जेके आहिनि उहे घटि चवनि रेडियो हुजे या टीवी हुजे उते माण्हू जेके वरी सिफ़ारिशी अची विया आहिनि घणा जिन खे ॼाण ई कोन्हे कंहिं ॻाल्हि जी एतिरे क़दुरु जो अदाकारनि खे कोन था सुञाणनि यार हीअ केरु आहे पीटीवी जो अदाकार आहे सीनियर हुनखे नथा साईं अॼुकल्ह जेके असांजा जेके माफ़ु कजो तव्हां ते हिकिड़ो इहो मतिलबु ब्लेम त नथो चवां मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि अची वई ज़हन में असांजे जेके कंपेयर अचनि था उन्हनि खे जेको दोस्त तव्हां गेस्ट करे घुरायो था उन्हनि जे बारे में ख़बर ई कान्हे का त माण्हू केरु वॾो अलमियो आहे इहो हिकिड़ो आहे वॾो अलमियो आहे मॉर्निंग शो ॾिसां पियो सिंधी चैनल जो ई उन में अब्दुल गफ़ार तबसुम साहब गेस्ट हुयो हाणे होस्ट हुन खां पुछो साईं तव्हां छा कंदा आहियो हुन चयो साईं मां जहाज़ हलाईंदो आहियां चई साईं जहाज़ हलाईंदा हाणे हुन महिल हुनखे PIA में ड्यूटी हुई चवंदा हाणे ॿियो छा चवां हाणे तव्हांखे ख़बर ई न आहे त मां छा वॾो शाइर ऐं उहो वॾो नफ़ीस इंसान माण्हू माना ट्रेनिंग न आहे मुतालियो न आहे असांजी ॼाण कान्हे का असां पढ़ूं कोन था कंहिंजे बारे में पढ़ूं कोन था जॾहिं तव्हां कंहिं बि दोस्त खे घुरायो था गेस्ट करे त उनजे बारे में नथा पढ़ो पुछा कयो थी यार इहो माण्हू केरु आहे इन जो नालो छा आहे या इन जो बैकग्राउंड छा आहे छा कंदो इहा ई क्वालिटी मोइन अख्तर साहब मरहूम असांजे उस्ताद थे या उमर शरीफ़ साहब त उहे तुफ़िल संजराणी ॿुधाए पियो हिकिड़े शो में मोइन अख्तर साहब हुयो होस्ट हाणे उहो मूंखे न पियो सुञाणे अचे तुफ़िल संजराणी मां नओं आयो इन थियो मुंहिंजा लियारी खां सिंगिंग कंदो हुयुमि स्टेज ते कंदो हुयुमि शोज़ पहिरियों दफ़ो वॾो शो मिलियो जंहिंमें मोइन अख्तर साहब होस्ट हुयो त हाणे हुनखे लिस्ट जॾहिं मिली त हुन चयो यार तुफ़ेल खान कौन है हा एक तो तुफ़ेल न्याज़ी है उनको तो मैं जानता हूँ हुन चयो यार ये है तुफ़ेल संजरानी ये बलोच हैं और लियारी से हैं अच्छा चई मूंखे साइड में वठी वियो मुंहिंजी एंट्रीअ खां पहिरियां 10-15 मिनट पहिरियां मूंखे साइड में वठी वियो हुन चयो भाईजान माइंड नहीं करना आप माज़रत के साथ मेरी आपसे पहली मुलाकात है आप अपने बारे में थोड़ा मुझे बता दें बाकी मसाला मैं खुद लगा लूँ उन्होंने चलो सर मैं छोटा आर्टिस्ट हूँ नहीं आर्टिस्ट छोटा नहीं होता छोटा बड़ा नहीं होता आर्टिस्ट आर्टिस्ट होता है मोइन अख्तर साहब चयो वाह 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 वॾा माण्हू हुन चयो साईं तुफ़ेल खान मुंहिंजो नालो आहे ऐं मां शिकारपुर खां आहियां बेसिकली हिते लियारी में रहां थो हेतिरे अरसे खां ऐं हीअ कलाम चवंदो आहे सूफ़ी कलाम वग़ैरह चवंदो आहे ॾाढो सुठो बसि हाणे छॾे ॾिजे अब देखना मेरा काम है चई हुन स्टेज ते तुफ़िल संजराणी ॿुधाए पियो एॾो प्रोटोकॉल ॾेई मूंखे घुरायो जो मां शर्मिंदो पियो थियां त यार मां एॾो वॾो आर्टिस्ट ई न आहियां जहिड़ो मोइन अख्तर साहब मूंखे प्रोटोकॉल ॾेई घुरायो आहे त इहा क्वालिटी आहे इहा क्वालिटी इहे वॾा माण्हू साईं असां ई थोरे मॉर्निंग शो कंदा आहियूं त डायरेक्टर साहब खां पुछंदा आहियूं हिकु ॾींहुं पहिरियां या राति जो केरु केरु गेस्ट लाइनअप थिया आहिनि चवंदा ही गेस्ट लाइनअप थिया आहिनि त उन्हनि जे बारे में थोरी घणी रिसर्च कंदा आहियूं बिल्कुलु तव्हां सां त पुराणी दोस्ती आहे तव्हांजी त ख़बर आहे असांजी त हिक ॿिए सां दोस्ती आहे असां सुञाणूं बि था हिक ॿिए खे त इन जो त कोई इशू पर जीअं असां वटि ॿिया माण्हू अची था वञनि नवां जेको डॉक्टर अची वियो कोई इंजीनियर अची वियो या मोटिवेशनल स्पीकर आहे असांजी हुन मुलाक़ात न आहे पर उन जे बारे में नेट खुली पई आहे बिल्कुलु सॼी बायोडेटा पई आहे तव्हां हुन में ॾिसी वठो था ऐं केतिरा ई दफ़ा त हितां असां वटि एॾा बि गेस्ट आया आहिनि माण्हू अहिड़ी ॾाढा सवाल पुछंदो आहे जो उन्हनि खे यादि न हूंदा आहिनि चवंदा आहिनि यार इहो तूं किथे पढ़ियो आहे मां साईं विकीपीडिया में लिखियलु हुयो तव्हां सां मसइलो थियो हुयो हा यार इहो त मूंखां ई विसरी वियो आहे तोखे यादि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे इहा तव्हांजी प्लस पॉइंट आहे सर बिल्कुलु इहा तव्हांजी प्लस पॉइंट आहे तव्हां एतिरी मतिलबु महिनत कयो था जाखोड़ कयो था ख़बर पए थी त भई हिन माण्हू जे बारे में छा छा हिन कयो आहे पर तव्हां त असांजे साम्हूं आहियो नंढे हूंदे खां तव्हांखे ॾिसंदा आया आहियूं
मूंखे रुगो राति ॿुधायो जॾहिं खेरमोहन खेड़ो बाबा रसूल बख़्श ॾायरी अथई सुबुह में मां वाह 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 मतिलबु रिसर्च करण जी ज़रूरत ई कान्हे ज़रूरत ई न आहे खुलियल किताब आहे खुलियल किताब आहे गॾु कमु बि कयो आहे हुनजे बारे में सॼी ख़बर बि आहे तव्हांखे यादि हुजे न हुजे हिकिड़ो पाण मुंहिंजे ख़्याल में 3 किस्तुनि जो हिकिड़ो प्ले कयो ईदूअ जी ईद हा हा ईद ते कयोसीं ईद ते काफ़ी पुराणे मूंखे ताज़ो हार्ट अटैक थियल हुयो हा 2005 जे दौरान ई शायदि पोइ अॻिते पोइ त ईअं पर 2005 में ई शायदि थियो हा हा ईद शहदादपुर करे आयासीं शहदादपुर हलियासीं बिल्कुलु पोइ वरी कुझु पोर्शन हैदराबाद में कयोसीं हैदराबाद में बि कयोसीं अची ऐं हुते सभु दोस्त मिलिया इहे मुराद ज़रीफ़ वारा हा हा मुराद ज़रीफ़ वारा मुराद पंहिंजो सुठो दोस्त आहे मोहम्मद मिर्ज़ा जी डायरेक्शन में हुयो बिल्कुलु बिल्कुलु जंहिंमें हीरो हुयुमि तव्हां नौकर जो कैरेक्टर हुयो मुंहिंजो नौकर जो कैरेक्टर हुयो ऐं कादरी साहब मरूम हुयो मोहम्मद हुसैन कादरी कमाल लेजेंड असांजा उहो चांहि पियो पीए ऐं सुर्क भरी त मूं हुन खां वधीक सुर्क भरी त मतिलबु टेक में हू खिल में ॿुॾी आहे सभु ॿुॾी वियासीं खिल में त भई आवाज़ महमूद चए यार ही छा था कयो रिकॉर्डिंग कयो न इहो ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं हिकिड़ी पंहिंजी टीम हूंदी आहे उन सां कमु करण में अञा वधीक मज़ो ईंदो आहे अच्छा अंडरस्टैंडिंग जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे जॾहिं बि तव्हां कमु कयो त उन दोस्तनि सां अंडरस्टैंडिंग हुजे तॾहिं तव्हांजो हिकिड़ो कमु सुठो थी सघे बिल्कुलु टीम वर्क हुजे अंडरस्टैंडिंग हुजे ऐं टीम वर्क हुजे साईं माशाल्लाह कदीर जान असां वटि मौजूदु आहे कदीर जान साहिबु तव्हां एल्बम जी का तयारी आहे जेकॾहिं कोई शाइर जी असांजा ॾिसनि कोई शो बिल्कुलु उहे चवनि असां शाइरी ॾियणु चाहियूं था एल्बम लॉन्च करणु चाहियूं था बिल्कुलु एल्बम जी बिल्कुलु तयारी आहे शबीर लाखो दोस्त आहे असांजो शाइर अदीब आहे हे असांजो यार गुलशन अदीब वारो जी हा बिल्कुलु अच्छा हा उन इनखे असां प्यार में गोॾो सिंधी बि चवंदा उहे आहिनि असगर बाग़ी साहिब आहिनि इहो असांजो पुराणो दोस्त आहे बेड़ा पार फिल्म ठाहीसीं न हा हुन में ईंदो आहे मां चवंदो आहियां इंट्रोडक्शन कराए उहो चवंदो आहे मूंखे पंहिंजा मेन जा वाड़ा बि आहिनि ऐं ईअं जी जी बिल्कुलु बहितरीनु नफ़ीस इंसान पाण बि शाइर आहे हिन जो वालिद साहिब बि शाइर हा बिल्कुलु मोहम्मद सिद्दीक़ लाखो साहिब मरूम हा 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 बिल्कुलु त उन्हनि जी बि हाणे तयारी आहे दोस्तनि हुननि चयो आहे त तव्हां एल्बम तयारु कराइजे बेशक पर मतिलबु अदबी लिहाज़ हा सुठो छो जो शबीर लाखो साईं समी बलोच साहिब जे असर हेठि घणो रहियो आहे त इन करे उन्हनि जो असर बि घणो आहे ऐं सुठी शाइरी कंदा आहिनि पाण इंशाल्लाह तयारी आहे जेके शाइर दोस्त जेके ऐं ख़ासि करे वाहिद लाशारी सां गॾु घणो हूंदा हा आहिनि उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि कल्ह बि मलीर प्रेस क्लब ते उन्हनि जा पोस्ट रखिया अथनि फेसबुक ते सुठी तयारी आहे जेको माण्हू जंहिंजे असर हेठि हूंदो आहे असर वधीक सुठे माण्हूअ जो असर सुठो ई पवंदो मां ॿी ॻाल्हि चवणु चाहियां थो जी साईं त हिकिड़ी तंज़ीम आहे आल सिंध संगीतकार एसोसिएशन आसा जी आसा जंहिंजा चेयरमैन साहिब आहिनि उस्ताद अब्दुल गफूर गफ़ूर साहिब जी जी सो उन्हनि जी सरपरस्ती आहे असां ते असां फनकारनि ते ॾाढो सुठो ऐं मतिलबु के जेके मसइला मसाइल फनकारनि सां वेदन जेके थींदा आहिनि उन्हनि जे हवाले सां उहो तंज़ीम कमु करे थी ऐं मां उनजो मेंबर आहियां सो उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहिब खे बि जस हुजे मां चैनल जे थ्रू उन्हनि खे पैगाम थो ॾियां त उन्हनि जी कोशिशि आहे ऐं हाणे 21 जून ते जेको आहे मौसीक़ी जो आलमी ॾियारो मल्हायो वञे थो सो उन जी तयारी बि आहे हैदराबाद में वाह वाह कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां सो प्रोग्राम बि थींदो ऐं जेके दोस्त शरीक थियणु चाहिनि था त उन में अचनि 21 जून ते मुमताज़ नज़र ऑडिटोरियम में आहे जी हा बिल्कुलु ॾाढो सुठो आहे असांजो दोस्त आहे नदीम सरमद उहो सखर जो प्रेसिडेंट आहे असांजो उहो बि ॾाढो सुठो कमु करे ऐं मलीर डिस्ट्रिक्ट मलीर जो प्रेसिडेंट आहियां ॾाढो सुठो ऐं इहा बि हिकिड़ी अनाउंसमेंट बि थी वई उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके ख़ासि करे हैदराबाद में रहनि था या हैदराबाद जे आसपास शहरनि में त 21 जून ते मौसीक़ीअ जो आलमी ॾियारो मल्हायो वञे उते हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे आसा जे तरफ़ां आल संगीतकार एसोसिएशन सिंध त उन में सभई तव्हांखे सुठा सुठा सुरीला सिंगर ॾिसण लाइ मिलंदा त साईं हाणे आख़िर में नवनि अदाकारनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो तव्हां असुलु कोन ॾींदोसां न ॾींदो न छो जो चवणो उहो ई कोन वठंदा कोन न मज़ाक कयुमि दोस्तनि खे जेके बि असांजा नवां दोस्त आहिनि उन्हनि खे मतिलबु रिक्वेस्ट कंदासीं असां त यार जेॾीमहिल बि तव्हां कमु कयो था थोरो महिनत कयो होमवर्क कयो सिंसियरिटी सां कमु कयो अलाह साईं पाणी कामयाबु नेक नियती सां तव्हां कमु कयो न सोच सुठी हूंदी तव्हांजी त कमु सुठो थींदो बाक़ी हुनजे लाइ न कयो त सिर्फ़ु फेम मिले शोहरत मिली वञे तकड़ में न उन लाइ उहो कमु मतिलबु तव्हांखे शोहरत मिली वेंदी पर तव्हांजो कमु नज़र कोन ईंदो न छॾे वेंदो हा बिल्कुलु साईं कदीर जान साहिबु असांजा प्रोग्राम जा आख़िरी कुझु मिंट आहिनि असां चाहींदासीं आख़िर में तव्हां खां पोइ VIP कलाम ॿुधूं जीअं सुबुह खां ॿुधंदा अचूं पिया त नाज़रीन इन ते असांजे अॼु जे हिन मॉर्निंग शो सुबुह साण धरती जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो आख़िर में वेंदे वेंदे कदीर जान साहिब खां ज़बरदस्त कलाम ॿुधंदासीं इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुबुह सां वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी सुबुह साण धरती में जी साईं
अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, अज त अंगण ते मुझे। अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे। अखड़ियूं अजीब जंहिंजियूं, कारियूं कजली ककरियूं, अखड़ियूं अजीब जिन जूं। अखड़ियूं अजीब जंहिंजियूं, कारियूं कजली ककरियूं, जंहिंखे ॾिसण सां मूंखे, जंहिंखे ॾिसण सां मूंखे खुमार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे। वार तंहिंजा था रुख मथा पवन था, वासी गवार तंहिंजा। वासी गवार तंहिंजा था रुख मथा पवन था, पासे जॾहिं थियनि था, पासे जॾहिं थियनि था, चमकार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे। हुजूरन पसी उन्हें खे हैरत में मुल्क हूरा, हुजूरन पसी उन्हें खे। हुजूरन पसी उन्हें खे हैरत में मुल्क हूरा, अगवान सब जो सुहणो, अगवान सब जो सुहणो, सरदार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे। अंगण ते मुझे दिलदार यार आयो, सुहणो करे सदाई, सुहणो करे सदाई, सिंगार यार आयो। अज त अंगण ते मुझे, अज त अंगण ते मुझे।